सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, ऐं मौज भरियो महिराण। अव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क। खयूं तो जो मिठा तिखा ताब करे, ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो। पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी, पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी, वरा सब वरक लोचे लाहूती थिया। अस्सलाम वालेकुम सामिन, हॉट FM 105 लाड़काणो जे लाइव स्टूडियो में प्रोग्राम इंडस्ट्री मां साण खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे कासिम गियार। कासिम गियार अवां सभिनी समातुनि खे दिल सां सलाम चवे थो, सलाम क़बूल पवे। आचर जो इंडस्ट्री मां सामिन अवां खे ख़बर आहे त कंहिं इंटरव्यू ते मुश्तमिल हूंदो आहे, ऐं उहा इंटरव्यू जस्ट लाइक हिकिड़ी कचहरी हूंदी आहे, ॻाल्हि ॿोल हूंदी आहे कंहिं अहिड़े माण्हूअ सां जेको फन जी दुनिया जो माण्हू हुजे, जेको प्रोफेशनल हुजे कंहिं हवाले सां, उन माण्हू सां पाण हिन प्रोग्राम जे अंदरि कचहरी कंदा आहियूं। ऐं उन खां उन जी ज़िंदगी जे मुतलिक़, उन जे कम जे मुतलिक़, उन जे फन जे मुतलिक़ ऐं उन जा समूरा जेके पैसा आहिनि उन जे मुतलिक़ 2 कलाकनि में अंदरि ॼाणण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं उन ॼाण में तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि निकिरंदियूं आहिनि। ऐं उर्दू जे उन ॻाल्हि वांगुरु जेका बार बार आम चवंदा आहिनि, बात तो फिर दूर तलक जाए। अॼोके प्रोग्राम में बि असां सां हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत गॾु आहे, ऐं उन शख़्सियत जो इशारो जेको आहे अव्हांखे ॾींदो हलां, छो त उन जो जेको मुकमिल तारीफ़ आहे उहो त पुछंदासीं, पर कुझु तारीफ़ अव्हांखे अॻिते हली कराईंदुसि। फन जी दुनिया जो माण्हू आहे, ऐं कहाणीकार आहे, शाइर आहे, मुसविर आहे, ऐं उन सां गॾु थोरो घणो रागी बि आहे। ऐं थोरो घणो इन करे चवंदुसि छो त बाक़ाइदा हुन जेको आहे राग ॻाइण जी इब्तिदा न कई आहे, ऐं बाक़ाइदगीअ सां उन जेको एल्बम त न आहे आयल, बहरहाल असांजी निजी महफ़िलुनि में तमामु घणो उनखे ॿुधो वेंदो आहे। असां ॿुधंदा आहियूं उनखे पंहिंजनि ज़ाती विलना फ़रमाइशुनि ते। अहिड़ी शख़्सियत सां अॼोके प्रोग्राम में तव्हांखे मिलाईंदासीं, उन सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं, ऐं अॼोको जेको 2 कलाकनि जो सफ़र थींदो उन ई शख़्सियत सां थींदो, जंहिंसां अॻिते हली तव्हांजो तारीफ़ कराइबो, न सिर्फ़ु तारीफ़ कराइबो पर कंप्लीट हिकिड़ी कचहरी थींदी जेका 3 वॻे ताईं थींदी। इंडस्ट्री मां 3 वॻे ताईं रहंदो, तव्हां बसि सां गॾु रहो कचहरी में। मंज़ूर जो ख़ूबसूरत आवाज़ इब्तिदा में शामिल रखियो आहे, आ त अखियुनि में विहारियां तोखे। त उहे माण्हू जेके असां वटि हूंदा आहिनि ऐं असां सां कचहरी करण जे लाइ टाइम कढी हिते ईंदा आहिनि, उहे वाक़ई अखियुनि में विहारण जहिड़ा हूंदा आहिनि। गॾु रहो असां सां। मुझे पकड़ अचण जो अचण जो अली गुल खे पहुंचो पिरी आत अखियों में लिखाया तो आत अखियों में लिखाया तो सुरमु करे मात पाया तो सुरमु करे मात पाया तो आत अखियों में लिखाया
जी असां अखियुनि में लिकाइण आहिनि जिन माण्हुनि खे असां पाण वटि महिमान कंदा आहियूं ऐं असांजे अॼोके प्रोग्राम में अखियुनि में लिकाइण जहिड़ी उहा शख़्सियत कहिड़ी शख़्सियत आहे। उहा शख़्सियत आहे असांजे सिंध जो जंहिंजो ख़ासि तौर ते तालुक़ु जेको आहे उहो लाड़काणे सां जुड़े थो ऐं सिंध जो बहितरीनु चित्रकार, बहितरीनु कहाणीकार, बहितरीनु शाइर ऐं मां ईअं चवंदुसि त बहितरीनु रागी बि आहे, छो त असांखे त घटि में घटि ॿुधाईंदो रहंदो आहे। मुमताज़ लोहार आहे असांजे हिन प्रोग्राम में, असां सां गॾु सिंध जो तमामु बहितरीनु शख़्स बि ऐं बहितरीनु दोस्त बि। मुमताज़ तव्हांखे भलीकार चवंदासीं। महिरबानी प्यारा कासिम कहर ऐं थोराइतो आहियां सचल FM जे सथ जो ऐं अवां जो अवां हिन पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम में मूंखे पाण सां हिन सथ में हिन ख़ूबसूरत मुलाक़ात जो मौक़ो ॾिनो। मुमताज़ भलीकार वरी बि चवंदासीं तव्हांखे। हार्ट FM 105 लाड़काणे जे तरफ़ां असांजे स्टूडियो में तव्हां आयो पेर भरे ऐं असांखे इहा तव्हां इज़त बख़्शी मान बख़्शो। उहे दोस्त जेके असां वटि पेर भरे अचनि था, असांजे सॾ ते हलिया था अचनि, इहा इज़त अफ़ज़ाई ऐं असांखे पंहिंजो टाइम ॾियनि था, असां सां कचहरी कनि था। मुमताज़ जेकॾहिं पाण पंहिंजे हिन कचहरी खे उन ई मूड में वठी हलंदासीं त असांजा ॿुधंदड़ घणे क़दुरु दोस्त जेके आहिनि, ऐं कोशिशि कंदो आहियां त उहे माण्हू जेके जिन माण्हुनि जो पंहिंजे फील्ड में कमु थियल आहे ऐं जिन माण्हुनि खे कंहिं न कंहिं हवाले सां सुञातो वञे थो, उन्हनि माण्हू जेको तारीफ़ आहे उहो तारीफ़ उन्हनि माण्हुनि खां पुछिजे ऐं उन्हनि माण्हुनि जो जेको नंढपण आहे उन ई जे मुतलिक़ ॼाणिजे त जीअं उहे असांजा दोस्त जेके असांखे ॿुधनि था, जेके नौजवान तबक़ो असांखे ॿुधे पियो, उहे इन ई ॻाल्हि मां इंस्पायरेशन वठी सघनि त उहे दोस्त जेके कंहिं हवाले सां कमु करे अॻिते निकिरी आया आहिनि त उहे असां मां ई आहिनि, असांजे ई हिन मुआशिरे मां आहिनि ऐं असां वांगुरु ई ईअं ई में नंढड़नि नंढड़नि शहरनि में नंढड़नि स्कूलनि में पढ़िया आहिनि, वॾा थिया आहिनि ऐं का बि अहिड़ी ॿाहिरी मख़लूक न आहिनि। पोइ इन ई हवाले सां मां सभिनी दोस्तनि सां उन्हनि जी जेका नंढपण वारी लाइफ आहे उन जे मुतलिक़ घणो कुझु ॼाणण जी कोशिशि कंदो आहियां। तव्हांजो ॼम ऐं तव्हांजो जेको नंढपण आहे उहो किथां खां शुरू थिए थो? को मुमताज़ लोहार जेको ठहियो आहे उहो बेसिकली किथां खां ठहियो आहे? भाऊ कासिम, बेसिकली मुंहिंजो तालुक़ु हिकु पोरियत घराणे सां आहे। मुंहिंजो वालिद मरहूम मोहम्मद सुलेमान लोहार, जीअं त असांजी ज़ाती ॼण त असांजी समाजी बीहक बि ज़ाहिर करे थी, पोरियत घराणे सां मुंहिंजो तालुक़ु हुयो। बिल्कुलु पंहिंजे घराणे मां पहिरियों ॿारु हुयुसि जंहिं तालीम हासिलु कई। मुंहिंजो ॼम सॼी फैमिली में मां पहिरियों ई ॿारु हुयुसि जंहिं स्कूल में तालीम हासिलु कई। उनजो हिकिड़ो सबबु त वाल साहबु पोरियत हुयो, पाण पढ़ाई ऐं तालीम खां महरूम रहियो हुयो ऐं बाबा ॿुधाईंदो हुयो त हू अञा पंध करण जहिड़ो थियो हुयो जो संदसि वालिद ऐं अमड़ विझड़ाइत में ई गुज़ारे विया हुया। ऐं तव्हां सम्झो था त हिन समाज में हिकिड़ो अहिड़ो ॿारु जंहिंजी शफ़क़त पीउ माउ वारी उनखां उहो महरूम थी वञे त हू पोइ हालतुनि ऐं मिटनि माइटनि जे आसरे ऐं सहारे सां पंहिंजी ज़िंदगी ॾांहुं अॻिते विख वधाए थो। ॾुखी ज़िंदगी गुज़रे थी, तसवुरु करण खां मथे। जी भाऊ कासिम, सो बाबा ॿुधाईंदो हुयो त हुनखे वक़्तु ब वक़्तु माइटनि जे रवैयनि जे करे हिकु पाड़े मां, हिकु घर मां, हिकु अज़ीज़ खां वरी कंहिं ॿिए अज़ीज़ वटि रहणो पवंदो हुयो ऐं उते पंहिंजो गुज़र बसर करिणो पवंदो हुओ। ऐं इन जे करे बाबा ॿुधाईंदो हो त हू 10-12 सालनि जी उमिरि खां ई हुन पाण पोरियो करणु शुरू कयो हो, छाकाणि त संदसि ॿियो को बि अहिड़ो धणी कोन हुयो। ऐं उन मुसलसल पोरे बाबा खे हिकिड़ा तजुर्बा ॾिना, हिकिड़ी सम्झ ॾिनी जो हू ज़ाहिरी तौर ते का बि तालीम माणियल कोन हुयो, पर जॾहिं बाबा ॻाल्हाईंदो हुयो ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ रवैयनि ते, हालतुनि ते, त मां गौर सां बाबा खे ईअं ॿुधंदो हुउसि ॼण को उस्ताद कंहिं शागिर्द खे ज़िंदगी जा फ़लसफ़ा सम्झाईंदो हुजे, माण्हुनि जा नफ़्सियाती रवैया सम्झाईंदो हुजे। तंहिंजे करे सच त बाबा पंहिंजे मिज़ाज में बि अणपढ़ियल न लॻो, शायदि हुनखे ज़िंदगी जे तजुर्बनि उहा तालीम ॾिनी हुई। ज़िंदगी जे तजुर्बनि इहा वॾी तालीम हूंदी आहे हूंदा। हा जी कासिम साईं, जो कॾहिं कॾहिं कंहिं बहितरीनु इदारनि मां तालीम हासिलु कयल माण्हू बि ज़िंदगी ऐं समाज खे उहो बहितर इंसानी रूप न ॾेई सघंदा आहिनि जेके हिकु तालीम खां महरूम तजुर्बनि वारी तालीम मां निकिरी उसरी आयल माण्हू समाज खे पंहिंजो किरदारु ॾींदा आहिनि। तंहिंजे करे बाबा मूंखे जीअणु सेखारियो ऐं शायदि पंहिंजे ज़िंदगी जे महरूमनि मां तालीम वारी महरूमी उन ॾांहुं मूंखे आंदो। ऐं मुंहिंजो ॼम असुल में नसीराबाद शहर में थियो आहे।
पर हाणे बाबा जीअं त पोरियत हुयो ऐं अकेलो उन सां मिट माइटनि जो घणो तालुक़ु कोन रहियो, जंहिंजे करे वक़्तु ब वक़्तु लॾ पलाण जहिड़नि मरहलनि मां गुज़रियो। अच्छा। ऐं उन्हनि ॾींहंनि में बाबा जॾहिं वाराह में लॾे आयो, उते बाबा लोहार को कमु कयो, पंहिंजो दुकान पंहिंजी रहाइश असांजी उते हुई, त पोइ उते प्राइमरी स्कूल वाराह जे में दाख़िला वठण महिल बाबा मुंहिंजो ॼम वाराह लिखारायो हो, जेको कागज़नि में सर्टिफिकेटनि में त वाराह आहे, पर हू असुल में मुंहिंजो ॼम वारो शहर नसीराबाद आहे। नसीराबाद सिटी आहे। वाह, उन वाराह मां जॾहिं टियों पढ़ी रहियो आहियां प्राइमरीअ जो, त उन दौरान वरी हिकु लॾ पलाण जो मरहलो अहिड़ो आयो जंहिंमें असां मोरो शहर में लॾे आयासीं। अच्छा, इहो केतिरे तक़रीबन पीरियड खां पोइ? इहो तक़रीबन मां टियों दर्जो पढ़ां थो पियो ऐं उहो 77-78 जो दौरु आहे। टियों दर्जो यानी 8 सालनि जी तक़रीबन उमिरि, 8-9 साल प्लस हूंदी आहे। सो उन 9 सालनि जी उमिरि में जॾहिं असां मोरो लॾे आयासीं त उते मूं सिकंदरिया प्राइमरी स्कूल हुयो रेलवे स्टेशन जे वेझो, ऐं असांजी रहाइश उते हुई बुखारी महले में। ऐं जंहिं मोहल्ले में मुंहिंजे घर उन वक़्तु मसवाड़ वारो मुंहिंजो कंहिंसां गॾु सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत रागी जलाल चांडियो बि उते ई रहंदो हुयो। असां नंढड़ा आहियूं त असां जलाल चांडे खे उन पाड़े में ऐं सादी आम ज़िंदगी गुज़ारींदे बि ॾिठो आहे, महफ़िलुनि में बि ॾिठो आहे, ऐं आम रवाजी जेका ज़िंदगी आम माण्हू पंहिंजे घर पाड़े में जीअं गुज़ारींदो आहे रफ़ली बि, असां उहा बि उन नंढपण में जलाल चांडे ॾाढो ख़ूबसूरत। इहा त नई ॻाल्हि थी वई हूंदा। हा, ऐं अञा हिकिड़ी ख़ूबसूरत यादि तव्हां सां मां शेयर कंदो हलां ॿुधंदड़नि सां। जंहिं स्कूल में मां 3 दर्जे में दाख़िला वरिती, उन ई स्कूल में ॿारनि जे वातूं ॿुधंदा हुआसीं त इहो साम्हूं जेको 5 दर्जो उस्तादु पढ़ाए थो, इहो वॾो शाइर आहे साईं राशिद अली मोराई। अच्छा। ऐं इहो मुंहिंजे लाइ वरी इज़त ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मूं 5 दर्जो उते साईं राशिद मोराई साहब जे क्लास में उन जे तरबियत ऐं शफ़क़त हेठि उहो हासिलु कई तालीम। ऐं हिकिड़ी क़ासम साईं तव्हां सां शेयर कंदो हलां त उन दौर में मुंहिंजो आवाज़ु सन्हड़ो ऐं मिठड़ो हूंदो हुयो, जेको साईं राशिद मोराई खे ॾाढो पसंदि हूंदो हुयो। उन वक़्तु साईं राशिद मोराई पाण बि झुंगारींदो हो, पंहिंजी शाइरी तक़रीबन तरन्नुम में मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में तक़रीबन में ऐं पंहिंजे गज़लनि ऐं पंहिंजी शाइरीअ जूं धुनूं बि पाण तरतीब ॾींदो। इन टईअ में असां वटि 2-3 शाइर अहिड़ा मिलनि था जेके घणे क़दुरु तरन्नुम में ॿुधाईंदा। बिल्कुलु, जीअं उस्ताद बुखारी आहे, खान मदोश उन दौर में रहियो, सरकश सिंधी असां वटि लाड़काणे में रहियो आहे। अहिड़ा ॾाढा ख़ूबसूरत शाइर आहिनि जेके नई टही में साईं सरमन चांडियो ॿुधाए थो पियो, बिल्कुलु ॿुधाए थो पियो। दौर में राशिद मोराई पंहिंजा नज़म, मूंखे अॼु बि यादि आहे त असांखे उते प्राइमरी स्कूल में पंहिंजा नज़म यादि कराईंदो हो। पोइ शहर जे अंदरि समाजी सियासी अदबी के बि एक्टिविटीज़ थींदियूं, असां त ॿार हुआसीं, पर असांखे साईं जी उहा शाइरी यादि हूंदी हुई जेका यादि करे उन प्रोग्रामनि में पढ़ंदा हुआसीं तरन्नुम में। ऐं उते उन उमिरि में जेके असांखे, मूंखे अॼु बि यादि आहे त साईं जो हिकिड़ो नज़म मूं उन वक़्तु पढ़ियो हुयो जंहिं ते मूंखे 20 रुपया इनाम ऐं हिकिड़ो अदाब मिलियो हुयो। उन दौर में इहो आहे 79-80 जो दौरु, ऐं उन दौर में उन ॿार जे लाइ 20 रुपया अॼु जा ॼणो 20,000 थियनि, तमामु वॾा पैसा आहिनि। ऐं मूंखे उहो एज़ाज़ अॼु बि यादि आहे जॾहिं साईं राशिद मोराई उहे 20 रुपया ऐं किताब ॾियण जी हिकिड़ी तक़रीब स्कूल में को ठाही ऐं असांखे चयो ई तव्हां पंहिंजा वालदेन वठी अचो, जंहिंमें मां बाबा खे वठी वियो हुउमि। ऐं उन ॾींहुं मूंखे अॼु बि यादि आहे पंहिंजे बाबा जे अखियुनि में उहे ख़ुशी जा लुड़क जेके उन हिकु ख्वाब तौर ते जेके पंहिंजी ज़िंदगी में जिन काम खां महरूम रहियो, उन जॾहिं ॿारनि जे हुजूम में ताड़ियुनि जे आवाज़ में जॾहिं मूंखे इनाम मिलंदे ॾिठो त मूं बाबा जे अखियुनि में हिकिड़ी आलाण बि ॾिठी जंहिं ॻोढ़नि में चमक बि हुई। मां तोड़े जो ॿार हुउसि, पर मूं सम्झो पियो त मूं का अहिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे जंहिं ते बाबा मूं मां ख़ुशि आहे। उनजो उहो भाकुर, उन ॾींहं वारी चुमी, उहा मां अॼु निसारे न आहियां सघियो। उनजी सॼी उमिरि जूं जेके उमेदूं हुयूं उहे ॼण पूरियूं थियनि पियूं। हा, हिकु पूरियूं थियनि पियूं। उहे हमेशह ईअं ई थींदो आहे त पीउ माउ वटि इहे ई तमन्नाऊं हूंदियूं आहिनि त असां ज़िंदगी में जेको कुझु नथा करे सघूं, हालतूं असांखे नथियूं करणु ॾियनि या ॿियो को बि सबबु आहे, उहो असांजी औलाद करे। बिल्कुलु, असांजी औलाद उन पद ताईं पहुचे। बिल्कुलु, जॾहिं औलाद उन पासे ॾे हले थी, उन पासे ॾे वञे थी, उन कामयाबी माणे थी, त पीउ माउ जे लाइ इन खां वधीक का बि ख़ुशीअ जी ॻाल्हि कोन हूंदी आहे। ऐं इहे ॻोढ़ा जेके आहिनि उहे ख़ुशीअ जा ॻोढ़ा हूंदा आहिनि। यकीनन। अवां ॼम जी तारीख़ ॿुधाई, उहा कहिड़ी ॿुधाई? ॼम जी तारीख़ 7/10/67। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजे ज़िंदगी में कुझु ऑफिशियली लिखत में जेके ग़लतियूं आहिनि, मूं पंहिंजे किताब जे पंहिंजे पारां में बि इहे अहिड़ियुनि शयुनि जी वज़ाहत कई त हिकु ॼम जो शहर नसीराबाद जे बदिरां वाराह लिखिजी वियो आहे। ऐं उन वक़्तु बाबा वाराह में मूंखे इहो चई स्कूल मोकिलियो हुयो त बाबा साईं इस्माइल मरहूम चांडियो उते उस्तादु उन वक़्तु हुयो
चई बाबा उहो मुंहिंजो दोस्त आहे, मूं हुनखे चयो आहे तूं स्कूल वञ, तुंहिंजो उते नालो दाख़िल थींदो। हाणे उते हिकिड़ो ॿारु पाण उहो स्कूल वञे थो, पंहिंजो नालो दाख़िल कराए थो, जंहिंखे इहा ख़बर बि कान्हे त ॼम जो शहर कहिड़ो हुजणु घुरिजे, मुंहिंजो छा आहे, मुंहिंजी ॼम जी तारीख़ छा आहे। ऐं वॾड़ा उहे वीचारा पोरियत, उहे पढ़ियल लिखियल न आहिनि, उन्हनि का बि अहिड़ी शइ रिकॉर्ड में न रखी आहे। त पोइ इहो उस्तादनि जे रहमो करम ते थी वियो, जंहिंजे अहिड़नि लिखत वारनि ग़लतियुनि जे करे मुंहिंजो ॼम 1971 महीनो तारीख़ उहा लिखत कोन्हे, पर मुंहिंजा हम उमिरि जेके मूंसां उन साॻे साल में या महीने अध जे फ़र्क़ सां बिरादरी में अॼु बि आहिनि। 10 महीनो 67 हा, हूअं आहे असां वटि 7, 10, 67 कानूनी तौर ते सर्टिफिकेटनि में, पर असुल में ओरिजिनल साल मुंहिंजी ॼम जो उहो 71 आहे, छो त मुंहिंजा हम उमिरि पंहिंजे मिटनि माइटनि में 71 आहे ओरिजिनल जेका सर्टिफिकेटनि में। हाणे 70 हाणे ॼण मूंखे वक़्त खां अॻु में रिटायर बि थियणो पवंदो ऐं पोड़ो बि थियणो पवंदो ऑफिशियली लिखत जे हवाले खां। अच्छा, तव्हां फील कंदा आहियो त तव्हां 67 में ॼावा आहियो, तव्हांजी एतिरी उमिरि आहे? कॾहिं कॾहिं ईअं दोस्त हुजाए था, ईअं मज़ाक में चवंदा आहिनि बाबा तूं त असांखां झूनो आहीं, छो त तुंहिंजे सर्टिफिकेट में उमिरि वॾी आहे। भई मुमताज़, मां त चई सघां थो तव्हांखे गॾु, छो त इन बर्थ सां तव्हां मूंखां वॾा था थियो। त इहो अहिड़ा ॾाढा इतफ़ाक़ थी विया जंहिंमें वक़्त खां अॻु में ॼण मुंहिंजो ॼमणु ॾेखारियो वियो आहे, जंहिंजे करे ज़ाहिरी तौर ते घणनि दोस्तनि खां हाणे मां वॾो इन वॾे थियण मां ॾाढा फ़ाइदा बि थिया आहिनि। हूअं ई दोस्तनि खां मोहबत इज़त मिलंदी रहंदी आहे, पर असांजे समाज में वाक़ई ॼण त लिखत वारी उमिरि सां ई माण्हूअ खे ॾिठो वेंदो आहे, अमल सां घटि ॾिठो वेंदो आहे। सो भाऊ कासम ईअं मोरे में 7 दर्जो वरी जॾहिं पढ़ी रहियो हुउसि त उतां वरी नवाबशाह वञणो थियो असांजो। नवाबशाह में उते मुंहिंजी वॾी अदी उते पढ़ियल हुई, पोइ उते बहितर तालीम जे माहौल हुजण जे करे उते DC हाई स्कूल नवाबशाह में 7 दर्जे ताईं मूं तालीम हासिलु कई। ऐं मोरे में कुझु वक़्तु पढ़िया? मोरे में प्राइमरी मोरे में पढ़ियोसीं, 5 दर्जा उहे मोरे में मुंहिंजा आहिनि। शुरूआती मोरे खां कई हुआ? 1 खां 3 ताईं वारहां जे प्राइमरी स्कूल में, वरी वारहां खां लॾ पलाण में जॾहिं मोरो आयासीं त 4 ऐं 5 दर्जो उते मोरो प्राइमरी स्कूल में पढ़ियुमि। ऐं 5 पास खां पोइ जीअं हाई स्कूल ॾांहुं वञिणो पवंदो आहे त पोइ उते वॾे भेणीअ जी सलाह सां उते मूं नवाबशाह DC हाई स्कूल में दाख़िला मुंहिंजी थी, जंहिंमें 6 ऐं 7 मूं उते नवाबशाह में पढ़ियो आहे। ऐं नवाबशाह तो पढ़ंदड़ हुयुसि त मूं अॻु में अर्ज़ु कयो त वाल साहब पोरियत कुझु मुआशी या ॿियनि मसइलनि जे करे हुनखे वक़्तु ब वक़्तु लॾ पलाण खे ॾिसणो पियो। पोइ असां वापसि वरी नसीराबाद आया हुआसीं 82 में। 1982 में जॾहिं नसीराबाद में आयासीं त पोइ नसीराबाद में मूं वधीक तालीम 7 पढ़ंदड़ हुयुसि उते हासिलु कई। नसीराबाद में हाई स्कूल में जंहिं महीने में मुंहिंजी दाख़िला थी उते ड्राइंग जी टेस्ट रखियल हुई। उन्हनि ॾींहंनि में साईं अली नवाज़ सुमरो जेको हिन वक़्तु उते नसीराबाद आहे, ड्राइंग टीचर आहे, मुंहिंजो उस्तादु आहे, उन जेका मंथली टेस्ट पियो रखंदो हुयो, हिकिड़ो सिलसिलो साईं जो हलंदड़ हुयो, उन पहिरीं टेस्ट में इतफ़ाक़ सां मां फेल थियो हुउसि। ऐं उनजो सबबु इहो हुयो त नवाबशाह में जॾहिं उन वक़्तु मूं तालीम हाई स्कूल में पे पहिराई त उते ड्राइंग ऐं अरबी इहे 2 ऑप्शनल सब्जेक्ट हूंदा हुया, उन्हनि मां तव्हां को बि हिकिड़ो सब्जेक्ट पढ़ंदव। पोइ जॾहिं उते मुंहिंजो अरबी चॉइस में हुयो त ड्राइंग वारो सब्जेक्ट असांजी क्लासिस में न हूंदो हो। अच्छा, उहो अरबी तव्हां पाण खयो? उन वक़्तु पेरेंट्स ॿाराणी उमिरि हुई, असांजो पंहिंजो को एॾे रुझान शौक़ु न हूंदो हुयो। पर इहो आहे त ॼण माइटनि जी मर्ज़ी, ॼण इन उमिरि जी हूअं बि माइटनि जी मर्ज़ी हूंदी आहे, उहे पंहिंजी चॉइस तहत कंहिं बि स्कूल में या कंहिं बि मज़मून में ॿार खे दाख़िला वठी था ॾियनि। ड्राइंग जे पासे ॾे वरी ध्यानु घटि हूंदो? ड्राइंग जे पासे ॾे घटि हुयो। अच्छा, मोरे में जॾहिं हुयुसि त मां पंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत ॾिसंदो हुयुसि जेका कारबान जे वसीले मुख़्तलिफ़ तस्वीरूं ठाहींदी हुई। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुयो। मां उन वटि वञी वेहंदो हुयुसि, सिखंदो हुयुसि। ऐं हिकिड़ो दिलचस्प एक्सपीरियंस इहो तव्हां सां शेयर कयां त उन वक़्तु गुरबत जो इहो हाल हुयो जो असांखे घर में TV कान हुई, पोरियत घरानो हुयो, उन वक़्तु TV कंहिं घर में हूंदी। ॾाढो ॾुखियो हूंदो? ॾाढो ॾुखियो हो TV वठणु हिकु पोरियत जे लाइ जेको डेली वेजिस ते कमाए थो, उन मां ई हू पंहिंजो घर हलाए थो। सो मां पाड़े में TV ॾिसणु वेंदो हुयुसि ऐं उन ॿार जी तव्हां कैफ़ियत सम्झो जेको TVअ जे ख़ासि ड्रामनि खे ॾिसण बि वञे थो, पाण सां गॾु किताब बि खयो थो वञे, उते वक़फ़नि जे दौरान पंहिंजो स्कूल जो मिलियल कमु बि करे थो। ऐं मूंखे यादि आहे त कंहिं घर में TV ॾिसंदो हुउमि, हिकिड़े ॾींहुं उन घर जा ॿार मूंसां विड़ी पिया। हुननि जे विढ़ण जो कारण इहो कोन हो त मां हुननि जे घर TV छो थो ॾिसां, पर हू चवंदा त तूं असांजे घर में अची जेको स्कूल जो कमु करींदो, इन ते असांखे पंहिंजा माइट दड़का ॾियनि था, त हू ॿारु ॾिसो पंहिंजे स्कूल जो कमु असां वटि थो करे, ड्रामा बि ॾिसे थो, तव्हां हर को ड्रामा ॾिसो था। पोइ उन्हनि ॿारनि मूंखे कुटको बि ॾिनो हो त मां उहो ड्रामा उन्हनि वटि ॾिसणु छॾे ॾिना हुया। सो पोइ साईं उन ड्राइंग जो शौक़ु थोरो घणो मूं में पैदा थियो। पर नसीराबाद हाई स्कूल में साईं अली नवाज़ सुमरो साहिबु जेका टेस्ट रखी, मां हुन में फेल थियो हुउसि। ऐं उन फेल थियण खां पोइ मूं वटि हिकिड़ो ख़्यालु, हिकिड़ो जज़्बो कुझु करे ॾेखारण जो पैदा थियो। ऐं 1 ई महीने खां पोइ वरी ॿीहर टेस्ट थियणी हुई। मूं उन दौरान एतिरी महिनत कई
जो ॿी टेस्ट में मां पहिरियों नंबर आयो। अच्छा, जंहिं ते साईं अलीनाथ सुमरो हैरान बि थियो हुयो ऐं ॾाढो ख़ुशि बि थियो हुयो। इहा मुंहिंजी ड्राइंग जी दुनिया अचण जी हुई। ऐं उतां खां पोइ मूं कैलीग्राफी ऐं तस्वीरूं ऐं मंज़र ठाहिण तां वधीक दिलचस्पी कई। इन उमिरि में मूं पंहिंजी समूरी ख़र्ची उहा ड्राइंग कलरनि ऐं पननि ते इस्तेमालु कई, पंहिंजे खाइण पीअण जी शयुनि ते घटि। तव्हांजे मुसवर खे साईं अलीनाथ सुमरो ॼणो हुनखे हथे आणण में बिल्कुलु तव्हां सही था चओ। इहो ईअं सम्झो त मुंहिंजे अंदर जे इन आर्टिस्ट खे जेको ड्राइंग सां दिलचस्पी रखंदो हो उनखे ॻोल्हण वारो साईं अलीनाथ सुमरो आहे, जंहिंजी मां अॼु बि निहायत तमामु घणे अंदाज़ सां इज़त कंदो आहियां। त अॼु ड्राइंग जे मैदान में एतिरो बि कमु कयो आहे, कैलीग्राफी खां वठी वेंदे मंज़रनि ताईं, काफ़ी अदबी किताबनि जूं कैलीग्राफियूं वक़्तु वक़्तु दोस्त मूंखां कराईंदा रहनि था। सो इहो सॼो आर्ट उन जो बानी ऐं मुंहिंजे अंदर मां उन आर्ट खे ॻोल्हण वारो उहो साईं अलीनाथ सुमरो आहे। ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा, इहो तव्हां अरसो ॿुधायो था जॾहिं तव्हां मैट्रिक कई आहे? इहो मैट्रिक खां अञा अॻु जो आहे, छो त 82 में जीअं नसीराबाद हाई स्कूल में आयुसि त इहो उन दौरान ई 82 में ई अचण सां ड्राइंग में पहिरें महीने में फेल थियण खां पोइ वरी ॿिए महीने में पहिरीं पोज़ीशन माणणु ऐं यकीन सम्झो उस्ताद जेको ॾिसे थो त उन जे क्लास में बिल्कुलु उन क्लास में ॾिसंदो आहे त उन जे सब्जेक्ट में जेको ॿारु वधीक दिलचस्पी ॾेखारे थो त उहो उन ते वधीक शफ़क़त बि रखंदो आहे। ऐं पोइ साईं तमामु सुठी मूं ते शफ़क़त रखी, मुंहिंजी इस्लाह कई, जंहिंखां पोइ मां उन हाई स्कूल जे अंदरि ड्राइंग जे हवाले खां हिकिड़ो मशहूरु शागिर्द थी उते ॼण उभरियुसि। अच्छा, इहो 82 जो इहो 82 जो दौरु आहे ऐं उन दौर खां वठी मुंहिंजी ड्राइंग ॾांहुं वधीक दिलि शुरू थी वई। 82 में अवां मैट्रिक कई आहे? न, 82 में मां 7 पढ़ंदड़ आहियां, 7 दर्जो पढ़ंदड़ आहियां, जंहिंमें नसीराबाद हाई स्कूल में अची पढ़ंदो आहियां। मैट्रिक अवां कहिड़े साल में कई आहे? मैट्रिक मुंहिंजी 86 में थी आहे, उहा बि नसीराबाद हाई स्कूल में थी आहे। पोइ फस्ट ईयर इंटर इहो बि नसीराबाद डिग्री कॉलेज में ई मूं तालीम हासिलु कई आहे 89 ताईं। ऐं 89 खां पोइ इन दौरान असांजो कुझु सिस्टम मुआशी उहो अहिड़ो थी वियो हुओ जो मूंखे यादि आहे त जॾहिं फस्ट ईयर में मां थो त उन्हनि ॾींहंनि में मां नवाबशाह में रहियल आहियां। बाबा मूंखे तऊं ख़त लिखराए कंहिं दोस्त खां ऐं घुरायो आहे त तव्हांजी दाख़िला थी हले, तव्हां अचे दाख़िला वठो। उन दाख़िला वठण वारनि ॾींहंनि में ई बाबा जो लाॾाणो थिए थो ऐं असांजे सिर तां ॼणो हिकिड़ो सहारो, इनकम सोर्स ऐं असांखे संभालींदड़ ऐं हलाईंदड़ हिकिड़ो छपर छांव। छो त मां 5 भेनरुनि में अकेलो भाउ हुअण जे नाते ॿियनि समूरनि पोइ त ॼणो वसीलनि ऐं सोर्सनि खां महरूम थी वियुसि। ऐं उन वक़्तु तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो मैट्रिक जो शागिर्द जे मथां हाणे हालतूं अहिड़ी ज़िम्मेवारी रखनि थियूं त हाणे उनखे सोचणो पवंदो त उनजे घर जो चरखो कीअं हलंदो, उनजे घर जी चुल्ह कीअं ॿरंदी। सो इहो मुंहिंजी उमिरि जो हिकिड़ो अहिड़ो टर्न आहे जंहिं मूंखे वक़्त खां अॻु में ॼण त वॾो करे छॾियो हुयो। उन वक़्तु तव्हां मैट्रिक करे चुका आहियो? मैट्रिक मां पास हुयुसि ऐं फस्ट ईयर में अञा नईं दाख़िला जे लाइ आया हो। तव्हांजे बाबा ख़त लिखियो आहे त फस्ट ईयर में दाख़िला वठो अचे। जी जी जी। त हाणे इन्हनि ॾींहंनि में हाणे हिकिड़ो मैट्रिक पास ॿारु और रेग्युलर फस्ट ईयर इंटर में क्लास अटेंड करणु, वधीक पढ़णु न उनखे करे त तव्हांखे अॻिते हली छा थियणो आहे, अहिड़ो को सोर्स ऐं अहिड़ी सपोर्ट फैमिली में असांखे कान रही। अच्छा, पोइ उन ई साल में अवां दाख़िला वठो था या विच ते गैप थिए थो? दाख़िला मूं उन ई साल में, छो त बाबे जे जीअर ई मूं दाख़िला वरिती हुई, पर उन ई वीक में बाबा जो लाॾाणो थी वियो हुयो, मुंहिंजी दाख़िला वरितल हुई ऐं मूंखे कॉलेज खां वक़्तु ब वक़्तु अहिड़ा नोटिस मिलंदा पिया रहिया त तव्हांजी अटेंडेंस घटि आहे। पोइ मां उन दौर जे प्रिंसिपाल चावला मरहूम आहे, दीवान हुयो लाड़काणे जो, ॾाढो ग्रेट प्रिंसिपाल रहियो आहे। मूं उन वटि अर्ज़ु रखियो, मूंसां ही कंडीशनूं आहिनि जंहिंजे करे मां पंहिंजे घर खे हलाइण लाइ वारो बि अकेलो ई कफ़ील आहियां। उन दौर में कासिम साईं मूंखे यादि आहे त मां शहर जे किरियाननि जे दुकाननि ते हिकु दुकान खां ॿिए दुकान ताईं वियो आहियां ऐं मूं उन्हनि खे अर्ज़ु कयो आहे त मुंहिंजी मजबूरी आहे मुंहिंजो पोरियो करणु, तव्हां महिरबानी करे पंहिंजे दुकान ते मूंखे मुलाज़िम रखो त जीअं मां पंहिंजो घर हलाए सघां। त नंढड़ो शहर आहे नसीराबाद, उन जा नंढड़ा दुकानदार आहिनि, कंहिंखे ज़रूरत कंहिं लेबर घर जो को ॿारु उते लेबर तौर ते रखे थो, पर मुंहिंजी कंडीशन ऐं हिकु ॿार जो अकेले ईअं हिकु दुकान खां वरी भरिसां ॿिए दुकान तां वरी अञा टे दुकान ते वरी उहे दुकानदार ॾिसनि पिया मुंहिंजो ईअं। इहो दौरु आहे जॾहिं तव्हां अमली ज़िंदगीअ में बाक़ाइदा कमु करणु शुरू कयो आहे? बिल्कुलु सही था चओ। ऐं जॾहिं इहो मैट्रिक क्रॉस करण खां पोइ फस्ट ईयर में दाख़िला थी आहे तव्हांजे वाल साहिब जो इंतकाल थियो आहे ऐं तव्हां कमु करणु शुरू कयो आहे इहो? जी जी। ऐं उन ॾींहंनि में पोइ नसीराबाद जे हिकिड़े कपिड़े जे दुकान ते मां मुलाज़िम बीठो आहियां ऐं इहो 87 जो 88 जो दौरु आहे जंहिंमें मूंखे कुल 800 रुपया माहवार पघार मिले थी, जंहिं ते मां उन दुकान ते मुलाज़िम आहियां ऐं उन दुकान ते 800 मां घर हलाइणु ॾाढो ॾुखियो जहान आहे तमामु।
ऐं उन दौरान ई मूं पंहिंजी ड्राइंग खां हिकु वरिती जो इहो 87 बिल्कुलु 87 जो दौरु आहे। ऐं उन दौर में पोइ मूं पंहिंजी ड्राइंग खां ॿियो कमु इहो वरितो त प्रोफेशनल ड्राइंग जो कमु मूं शुरू कयो, बैनर बोर्ड या दुकाननि जी पब्लिसिटी लाइ दीवारुनि ते पेंटिंग जो कमु, जंहिं मूंखे साइड में इहा इज़ाफ़ी सपोर्ट ॾिनी जंहिंसां मां पंहिंजो घरु हलाए पिए सघियुसि। इन्हनि ई ॾींहंनि में भाऊ क़सम मां ज़रूरी थो सम्झाए कि अहिड़ी महान शख़्सियत जो ज़िक्र करणु, उहो मुंहिंजो वॾो आहे रिटायर्ड DSP आहे धणी बख़्श दाऊदी नवाबशाह जो। बाबा जी वफ़ात खां पोइ सच पुछो त हिकिड़े ॾींहुं सुबुह जो अखि खुली त मूं घर में अम्मा जे अखियुनि में उहा मायूसी परेशानी ऐं मूंझ ॾिठी, जंहिं मूंखां सुवालु कयो हुयो त बाबा हाणे असांजो छा थींदो, असांजो घरु कीअं हलंदो। अम्मा जे हिकु सुवालु सच पुछो त मूंखे ॿार मां वॾो करे छॾियो हो ऐं उन जे जवाब तो मूंखे मुंझाए वरितो हो ऐं मां पोइ हिकु दुकान खां ॿिए दुकान तां उन्हनि ॾींहंनि में मज़ूरी जी तलाश में वियो हुउसि। पर उन्हनि ॾींहंनि में भेणी हुई असांजी धणी बख़्श दाऊदी, जेका मदद कई मुआशी, हर महीने असांजे घर खे आइणु, उन जो ख़र्चु अफोर्ड करणु, जेसीं ताईं मूंखे 93 में जॉब मिली आहे सरकारी। सो उन महान शख़्सियत जो ई उहा छांव जेकॾहिं मुंहिंजे सर ते न हुजे हा त शायदि तव्हांजे हिन वक़्तु हिन प्रोग्राम में मुमताज़ लोहार न हुजे हा, उहो किथे पोरियत किथे का मज़ूरी कंदड़ हुजे हा, ॿियो को माण्हू बणिजे हा, ॿियो को फ़र्द हुजे हा मुमताज़ रूप। पोइ जीअं मूं अर्ज़ु कयो त इन दौरान भेणीअ जी सपोर्ट ॼण पोइ मुंहिंजे सलाहियतुनि खे बचाए वरितो, ड्राइंग जी सलाहियत उन बचाए वरितो। ऐं इंसान जी ज़िंदगी में जेके इहे लाहा चाढ़ा अचनि था त हुनखे पंहिंजे लाइ का पनाह बि घुरिजे थी। उन दौरान ॼण त कहाणियूं ऐं उहा मुख़्तलिफ़ दोस्तनि जे ग्रुप में सथ में, नसीराबाद जे नूनारी महले जे दोस्तनि जे सथ में मूंखे अदब पढ़ण जो मौक़ो मिलियो। शाम जो कचहरियुनि में दोस्तनि वटि शाइरी अदब ते कचहरियूं, अहिड़ो माहौल, उन मूंखे उत्साह ॾिनो। हिकु फ़र्दु जेको पंहिंजे नंढपण खां वठी उन महिल ताईं ज़ाती तौर ते मुमताज़ जेकॾहिं विच में तव्हां इंटरप्ट कयां मां, ज़ाती तौर ते जेतिरी मूंखे तव्हांजी असांजी वेझड़ाई रही आहे इलाही, त तव्हांजो सियासी जेको ताल्लुक़ु रहियो आहे उहो बि रहियो आहे थोरो घणो, इन जे करे पढ़ण ऐं स्टडी सर्कल्स मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि सां जेको आहे तव्हांजी जेको लाॻापो आहे उन ई तव्हांखे तमामु घणी सपोर्ट कई। इन ई जो थोरो ज़िक्र तव्हांजो जेकॾहिं हूंदो। बिल्कुलु क़ासिम साईं, जॾहिं इहा कॉलेज वारी लाइफ आहे जंहिंमें कुझु ॾींहं क्लास अटेंड कयूं, कुझु न कयासीं, या वरी जेको पंहिंजे पाड़े में अदबी माहौल मिलियो, उन्हनि दोस्तनि जी सियासी वाबस्तगी रही, उन्हनि माहौल तोड़े जो उमिरि जो उहो हिकिड़ो लाशऊरी हिसो थिए थो, जंहिंमें माण्हू दोस्तनि ऐं संगत जे असर में अची करे मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ऐं इदारनि में इन थिए थो। सो उन्हनि ॾींहंनि में सिपाफ पीपल्स पार्टी जी जेका स्टूडेंट ब्रांच रही आहे उन में दोस्तनि सां गॾिजी कुझु टाइम मूं कमु कयो, पर उहो टाइम तमामु थोरो हुयो, छो त 88 वारियूं चूंडूं जेके थियूं आहिनि जंहिंमें आबाद में पीपल्स पार्टी जेका इलेक्शन जी वर्क थिए थी, उन में असां वटि मोहतरम निसार अहमद खोड़ो साहब जेको मौजूदा तालीम जो हींअर मिनिस्टर आहे, उहो असांजे नसीराबाद जे तक तां MPA जी चूंड लाइ बीहंदो हुयो। उन्हनि जी वर्क दौरान हिकिड़ो शाइर हुअण जे नाते, कंपेयरिंग जे करण जे नाते ऐं अदबी मुताले हुअण जे नाते ॼण कंपेयरिंग जे हवाले खां इन फील्ड में इन थियुमि, त पोइ वरी हिकिड़ी सियासी सरगर्मी बि उन दौर में पीपल्स पार्टी जी स्टूडेंट ब्रांच जे छांव में ॼण मूं कई। अच्छा, उन खां बाद में वरी अवांजो अवामी तहरीक सां या कंहिं ॿी अहिड़ी सियासी पार्टी सां रहियो या उन्हनि दोस्तनि सां वास्तो रहियो अहिड़नि सां? न, उन खां पोइ बाज़ाब्ता तौर ते मुंहिंजो कंहिं बि ॿी सियासी पार्टी सां कोन रहियो। बाक़ी उते रहंदड़ दोस्तनि जो सियासी वाबस्तगियूं हुयूं, पोइ उन्हनि जे दोस्तीअ में ॼण उन्हनि जूं कचहरियूं ॿुधियूंसीं ऐं उन्हनि जे बहितर अमल जेको उते आम ॾिसंदा हुआसीं त हीअ आम इंसानी नाते सुठो कमु करे रहिया आहिनि लोकल ऐं मक़ामी सतह ते, जंहिंखे तव्हां समाजी एक्टिविटीज़ में घणो काउंट कंदव, माण्हुनि जे रोज़ानी ज़िंदगी जे मसइलनि जे लाइ जाखोड़नि, त पोइ उते उन्हनि जो सथ जो हिसो थियासीं। ऐं नसीराबाद में हिकिड़ी मशहूरु समाजी तंज़ीम आहे नूनारी महला सोशल वेलफेयर एसोसिएशन, जेका पोरियत ग़रीब माण्हुनि जे ॿारनि जी बहितर तालीम, उतां जे बेवाह बेवस लाचार माण्हुनि जी माली मदद लाइ अॼु बि बहितरीनु कमु करे रही आहे। उन समाजी तंज़ीम जो मां उन वक़्तु मेंबर बि थियो हुयुसि ऐं कुझु टाइम खां पोइ मुख़्तलिफ़ उहिदनि ते सदर ऐं सेक्रेटरी बि रहियुसि। ऐं अॼु मुंहिंजी इन सॼी एप्रोच अदबी ऐं समाजी ऐं सम्झ वारीअ पुठियां जिथे बहितरीनु दोस्तनि ऐं उस्तादनि जो हथु आहे, मां सम्झंदो आहियां त उन असांजी समाजी तंज़ीम जो बि तमामु घणो मूं ते असरु आहे, जंहिं सम्झणु कंहिंजे कमु ऐं बहितर इंसान थियण जे लाइ ॼण असांजी तरबियत। इहा ई शइ जेका आहे आउं पुछणु चाहियां पियो ऐं क्लियर करणु चाहियां पियो त तव्हांजी माना शऊरी जेका तव्हांजी तरबियत थी बाक़ाइदा,
उहा किथे ऐं कीअं थी उन जो तव्हां ज़िक्र तफ़सीली करे वियो. अच्छा, तालीम तव्हांजी इंटर खां पोइ अॻिते केतिरी रही तक़रीबन? इंटर खां पोइ कुझु दोस्तनि सां गॾिजी उन दौर में लाड़काणे में हिकिड़ी प्राइवेट कॉलेज में BA मूं कई. अच्छा. ऐं वरी वापसि नसीराबाद जी हिकिड़ी प्राइवेट कॉलेज में MA सिंधीअ में कई. ऐं MA सिंधी करण खां पोइ वरी जेको पढ़ण वारो रुझान उन दौर जे दोस्तनि पैदा कयो. सो उन दौरान मूं में नंढड़ा नंढड़ा अफ़साना ऐं नंढड़ी नंढड़ी शाइरी कई जेका उन वक़्तु बिना कंहिं सिखिया जे हुई. कहिड़ा साल आहिनि तक़रीबन? इहे असांजा साल 89, 90, 88, 89, 90 वारा आहिनि जंहिंमें मूं लिखण जी बाज़ाब्ता शुरूआति कई. सही. ऐं उन वक़्तु का बि ख़बर कोन हुई त हीअ शाइरी जेका मूं करे रहियो आहियां इहा कहिड़ी सन्फ़ आहे, उन जा लवाज़मात घुरिजूं फ़नी ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि. बसि हिकिड़ो अंदर जो इज़हार हुयो. हिकु फ़र्द जेको इब्तिदा शाइरी खां कई. इब्तिदा मूं शाइरी खां कई. उन खां पोइ कहाणी. कहाणीअ में बाद में मूं कहाणी लिखणु शुरू कई. ऐं शुरूआति में जेका शाइरी कई हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत सॼी सिंध जो ख़ूबसूरत शाइर आहे, पर उन तालुक़ु नवाब शाह सां आहे, बख़्शल बाग़ी. सो उन सां नवाब शाह मुंहिंजी वॾी भेण उते आहे, उते अचणु वञणु थींदो, उन पाड़े में ई रहंदो हुयो. पोइ हुनखे जो ख़बर पई त हीउ मुमताज़ लोहार बि शाइरी करे थो त हुन सां कचहरी थियूं. पर उन वक़्तु बख़्शल बाग़ी शाइरी जे हवाले खां ॾाढी सुठी ॼाण रखंदड़ हुयो. उन वक़्तु उते वसीम सुमरो सीनियर शाइर हुयो, हुनजी असर ऐं नवाब शाह जो नालो खणिजे थो जॾहिं त इहे ॿ माण्हू त ज़ाहिर थियनि था. वसीम सुमरे जी बि महिरबानी उन दौर में शाइरीअ जे हवाले खां, फ़नी हवाले खां मुंहिंजी इस्लाह तमामु घणी बख़्शल बाग़ी कई, जंहिंजे करे मां वक़्तु वक़्तु चवंदो आहियां त शाइरीअ जे फ़न जे हवाले खां मुंहिंजो उस्ताद बख़्शल बाग़ी आहे. यानी घणे जेको आहे उन माण्हू घणी इस्लाह उन कई. एतिरे क़दुरु जो उहो दौरु ख़तनि लिखण जो दौरु हुयो. मोबाइल त पोइ आई आहे त जॾहिं को गज़ल नज़म लिखां थो त मां ख़त लिखी बख़्शल बाग़ी ॾे उमाणियां थो, हू वरी उन ते इस्लाही राय लिखी वरी ख़तनि जे वापसि, ऐं पोइ उहो वरी किथे माण्हू छपराए थो. ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं साम्हूं थियनि पियूं. मुमताज़, ॿिए कलाक में अव्हांखे भलीकार ऐं इब्तिदा वरी पंहिंजी जेका आहे ॻाल्हियुनि जी थींदी ऐं उहो पासो हूंदो अव्हांजे फ़न जो. जी भाऊ कासिम, जी मूं अर्ज़ु पे रखियो त नसीराबाद जे उन माहौल में, उन दोस्तनि जी असर में मूं किताबनि जे पढ़ण जी शुरूआति कई. ऐं किताब पढ़ण खां पोइ महसूसु कयो त जेको हिन महिल ताईं मुंहिंजी ज़िंदगीअ में जेके एक्सीडेंट, हादसा, ॾुख सुख आया आहिनि, उन्हनि सभिनी खे मां बि को लफ़्ज़नि जो रूप ॾेई शेयर कयां. ऐं पोइ उन्हनि ॾींहंनि में सभ खां पहिरियां मूं शुरूआति शाइरी सां कई. ऐं अंदर में का ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू ॿुधाइणु चाहींदो आहे कंहिं न कंहिंखे. जॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थींदी आहे पोइ उहो शाइरी जे रूप में हुजे, कहाणी जे रूप में हुजे, कंहिं न कंहिं रूप में ॿाहिरि निकिरंदी आहे ऐं बिल्कुलु चाहींदो आहे माण्हू. ऐं असुल में माण्हूअ जे जेके अंदरूनी दाख़िली कैफ़ियतुनि जूं भञराऊं थियनि थियूं, अहसास थियनि था. हाणे माण्हूअ खे इज़हार जे लाइ को आर्ट जो को दॻु खपंदो आहे. ऐं उहो दॻु उन वक़्त जे हालतुनि मां ई पैदा थींदो आहे, उन दायरे मां, दोस्तनि जे हल्के मां पैदा थींदो आहे. मुंहिंजो उते दाइरो दोस्तनि जो अदबी पढ़ण लिखण वारनि दोस्तनि जे हल्के जी तव्हां ॻाल्हि कई. ॿ दोस्त मूंखे यादि अचनि था जिन फीडबैक कयो आहे, हाणे उहे ॿुधनि बि पिया. हिकिड़ो दोस्त आहे फ़क़ीर अब्दुल गनी सूमरो, असांजो दोस्त आहे, उहो ॿुधे पियो असांखे. वॾी महिरबानी फ़क़ीर साईं, असांखे ॿुधो पिया. ऐं ॿियो असांजो ब्रॉडकास्टिंग जो दोस्त जेको गुज़िरियल हफ़्ते असांजे हिन स्टूडियो में मूंसां गॾु महिमान हुयो, तव्हांजी जॻह ते वेठो हुयो ऐं चयो पियो मूंखे पंहिंजो उहो जेको पीरियड आहे गुज़िरियल हफ़्ते वारो, रोज़े सां वेही 2 कलाक कचहरी कयो, यादि अचे पियो. वसंत अली महर असांखे यादि करे थो. वसंत, वॾी महिरबानी, तव्हां असांखे यादि कयो पिया. दोस्तनि जी तव्हां ॻाल्हि पे कई. जी, दोस्तनि जो उहो हल्को. हा कासिम साईं, उहो दोस्तनि जो हल्को अदबी हल्को हुयो. उन्हनि जे उन माहौल में मूं पढ़ण जी शुरूआति कई ऐं पोइ वरी लिखण जी बि शुरूआति कई. त उहा शुरूआति मुंहिंजी शाइरी सां थी. ऐं शाइरीअ में नज़म, गज़ल, वाई, बैत, इन्हनि सनफ़ुनि सां मूं शुरूआति कई. ऐं उन ई ॾींहंनि में मुख़्तलिफ़ पंहिंजे अदबी समाजी प्रोग्रामनि में पंहिंजी शाइरीअ खे गुनगुनायो बि. उहा शुरूआति हुई, का सिखिया कोन हुई, बसि पंहिंजे आवाज़ जे सनड़े मिठड़े हुजण मां फ़ाइदो वठंदे जहिड़े तोड़ो अंदाज़ रखी मूं गुनगुनायो. ऐं पोइ लगातार. अच्छा, इहो गुनगुनाइण वारो, विच में तव्हांजी में इहा ॻाल्हि मां पुछंदो हलां, गुनगुनाइण वारो अंदाज़ जेको आहे इहो छा शुरूअ खां वठी हुयो या तव्हां अहिड़नि माण्हुनि जे असर हेठि रहियो? छो त तव्हां साईं राशिद मोराई जी ॻाल्हि कई. बिल्कुलु. ऐं साईं राशिद मोराई हिकिड़ा इतफ़ाक़ ज़िंदगी में अहिड़ा जेके बेतरतीब सही घणे गैप खां पोइ थियनि था, पर उहे पाण में हिकिड़ी चेन ठाहिनि था जंहिंजा असर उन फ़र्द ते अॻिते हली ज़ाहिर थियनि था. एग्ज़ैक्टली. मिसाल जी ॻाल्हि, साईं राशिद मोराई प्राइमरी उन दौर में पंहिंजा नज़म जेके असांखे ॾिना, असां प्रोग्रामनि में उहे रिधम सां पढ़िया. बाबा जो मूंखे उहो अमल बि यादि ईंदा आहिनि. जॾहिं असां नंढड़ा आहियूं त बाबा जॾहिं ड्राइवरी बि कई
जॾहिं बाबा उतां मोटी अचे थो शाम जे टाइम ते त मुंहिंजूं नंढड़ियूं भेनर ऐं मां उन वक़्तु जॾहिं नंढड़ा आहियूं त असांखे पंहिंजे पेट ते वेहारे बाबा भिटाई जा बेत जेके आहिनि उहे झुंगारींदो हुयो। अच्छा। ऐं मां हैरान थींदो हुउसि, हाणे बि हैरान थियां थो त बाबू जॾहिं त कंहिं खां महरूम रहियो त भिटाई जा बेत यादि करणु ऐं उन्हनि खे गुनगुनाए ॿुधाइणु। पर मां सम्झां थो त पोइ अॼु जॾहिं उन दौर खे ॾिसूं था त उन दौर में पोरियत अणपढ़ियल फ़क़ीर मज़दूर भिटाई उन्हनि जे दिलनि ते राज कंदो हो। हू पंहिंजे कैफ़ियतुनि जे इज़हार लाइ कॾहिं कॾहिं भिटाई जी का सिट ॿुधाए विझंदा हुआ। मुमताज़ ॾाढो अलमियो आहे त अॼोके दौर में जीअं नौजवान घणा पढ़िया लिखिया आहिनि ऐं त उन्हनि खे भिटाई ठीक तरह सां पढ़णु नथो अचे पियो। बिल्कुलु दुरुस्त छा सम्झ में नथो अचे पियो। हा, उनजो वॾो कारण साईं कासिम साहिबु इहो आहे त असां पंहिंजे घरनि में भिटाई सालो रखिणो आहे। न त हर पढ़ियल लिखे घर या हर घर में घटि में घटि भिटाई जो रिसालो हुजणु ज़रूरी आहे। ऐं उन घर जा भाती उन्हनि वटि हिकिड़ा गैप पैदा थिया आहिनि। जदीद टेक्नोलॉजी जंहिंमें मोबाइल नेट फेसबुक उन जिते फ़ाइदा ॾिना आहिनि उते हिकिड़ा गैप बि पैदा कया आहिनि जेके हिकु ई घर में रहंदड़ माण्हू कॾहिं कॾहिं हफ़्ते ताईं उहे फील कंदा आहिनि त असां ॿिए भातीअ सां ॼण को लफ़्ज़ न आहे ॻाल्हायो। सही। हो पंहिंजी हिकिड़ी कुंड वठी हिकिड़ी ॿी दुनिया में गुम थी विया आहिनि जंहिं असांजे कल्चर मां असांजे उन रोज़ानी ज़िंदगी वारे माहौल मां असांजे उन अदब उन भिटाई ऐं अहिड़नि रवायतुनि खे ॼण त कुंडाए थो करे छॾियो आहे। उहे किथे लिकी वियूं आहिनि, गुम थी वियूं आहिनि। मां उन्हनि खे मोल कोन चवंदुसि छो त उहे कंहिं न कंहिं जॻह ते वरी बि मौजूदु आहिनि, पर ज़रूरत आहे असांजा पंहिंजा जेके क़दुर आहिनि असां उन्हनि पंहिंजनि क़दुरनि वैल्यूज़ जेके आहिनि सोसाइटी में उन्हनि खे असां छॾे ॾिनो आहे। बिल्कुलु सही। हाणे मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त कासिम साईं त नंढपण में उहे रांदियूं जेके असां खेॾियूं, मिटीअ मां रांदीका ठाहिणु, मिटीअ जूं रांदियूं ऐं ॾिकी ॾकर, कोॾी वंझवटी, मलाखड़ा ऐं नंढपण जूं उहे रांदियूं जिन सां असांजो अॼु बि ख़ूबसूरत यादूं सलाड़ियल आहिनि। अॼु जे उन नंढड़नि ॿारनि बि ॾिसां थो त उन्हनि रांदियुनि जी जॻह वरी बि ॼण मोबाइल विलारे छॾी आहे। यानी मुंहिंजो नंढड़ो पुटु 4 सालनि जो मल्हार उहो पंहिंजी रांदि जे लाइ मूंखां मोबाइल वठी उन तां रांदियूं खेॾे। त हिकिड़ी तहज़ीब हिकिड़े कल्चर मां जेके असांजूं उहे ॾाढियूं सुहिणियूं रांदियूं हुयूं, जेके रांदियूं रुॻो रांदि न हूंदी पर उहो तरबियती ॼण त इदारो बि हुयो। उते माण्हूअ जी तरबियत थींदी हुई, माण्हूअ में फ़नी टेक्निक जे हवाले सां क्रिएटिव का शइ पैदा थींदी। फ़र्ज़ु कयो मां नंढपण में मिटीअ जा रांदीका ठाहिया, अॼु मां मॉडल ठाहे रहियो आहियां, को तस्वीरूं ठाहे रहियो आहियां, मूर्तियूं ठाहे रहियो आहियां। त असांजूं उहे नंढपण जूं रांदियूं उहे अॻिते हली असां में को फ़न पैदा करे विझनि थियूं। ऐं अॼु जॾहिं त अॼु जदीद टेक्नोलॉजी जी दिलचस्पी त आहे पर हुन जे अंदर में को फ़नकार कोन्हे, को आर्टिस्ट कोन्हे जेको अॻिते हली समाज खे हिकिड़ो सुठो आर्टिस्ट ॾिए। ईअं न आहे मुमताज़, मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त तव्हां हुन सां सहमत हुजो या न हुजो, तव्हांजो पंहिंजो ख़्यालु आहे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त टेक्नोलॉजी जेका आहे उहा असां वटि उन ई रफ़्तार सां न आई आहे जंहिं रफ़्तार सां दुनिया में अचे पई। असां उनखे क़बूल करण जे लाइ असांजो मुआशिरो तयारु न हुयो। वञी उन ई नहज ते पहुती आहे ॻाल्हि जो तव्हां उनखे क़बूल कयो या न कयो आहे, टेक्नोलॉजी ओचितो अची तव्हांजे मथां पई आहे। ऐं हाणे उन ई असांजे उन्हनि ओरिजिनल वैल्यूज़ खे ख़तमु करणु शुरू कयो आहे। इहा टेक्नोलॉजी असांखां वधीक उन्हनि वटि आहे जेके मुवजिद आहिनि इन जा दुनिया जे अंदरि। उन्हनि वटि उन्हनि जा उहे जेके ओरिजिनल वैल्यूज़ आहिनि उहे बि उन्हनि वटि क़ाइमु आहिनि, उन्हनि जो कल्चर जेको आहे उहो क़ाइमु आहे, या टेक्नोलॉजी बि आहे। असां डिस्टर्ब थी विया आहियूं इन ई टेक्नोलॉजी जे करे, हालांकि उहा टेक्नोलॉजी असांखे जदीद दुनिया में, पर तंहिंजे बावजूदि बि डिस्टर्ब आहियूं। उनजो हिकिड़ो कारण मुंहिंजे नज़र में जेको आहे त कासिम साईं जॾहिं बि का टेक्नोलॉजी जिथे बि इंट्रोड्यूस थिए थी या उते राइज थिए थी त उतां जो रहंदड़ माण्हू बाइल्म हुजे, उनजी का तरबियत हुजे, उनखे का सम्झ हुजे, उनजे सुठे ऐं बुरे इस्तेमाल जे नफ़े नुक़सान जी ॼाण हुजे, तव्हां जेसीं ताईं समाजी सम्झ जी लेवल मथां ई नथा कयो। हिकिड़ो माण्हू जेको ज़हनी तौर ते तक़रीबन कोई 50-100 साल पोइ ते आहे ऐं उनखे टेक्नोलॉजी तव्हां 50-100 साल अॻिरी था ॾियो त उहो उनखे कीअं यूज़ कंदो? उहो लाज़मी इहो ईअं आहे त ॼण कंहिं अणॼाण ऐं सेखड़ाट माण्हू खे जहाज़ त तव्हांजे मुल्क में पहुतो पर तव्हां कंहिं अणॼाण माण्हूअ खे उहो हलाइण लाइ ॾियो त यकीनन हू को हादसो कंदो। त ज़रूरत आहे त असां टेक्नोलॉजी जा इनकारी कोन आहियूं, उहे असांजी ज़िंदगी जी ज़रूरतूं आहिनि, उन सां जे लाइ ॾाढियूं सहूलियतूं पैदा कयूं आहिनि, पर उन टेक्नोलॉजी जे अचण सां गॾु उतां जे माण्हूअ जी हिकिड़ी ज़हनी तरबियत बि हुजणु घुरिजे, हिकिड़ी लेवल बि ठाहिणु घुरिजे जीअं उनजो मुसबत इस्तेमालु थिए ऐं उहो असांखे फ़ाइदो ॾिए। मुमताज़, जेकॾहिं फ़न जे हवाले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल्हे उहा कयूं, तव्हांजा 3 पासा त सिधा सवा आहिनि, हिकिड़ो त मुसविर आहे ऐं ॿियो कहाणीकार आहे ऐं टियों शाइर आहे। मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरियों शाइर आहे। जी कासिम साईं, शुरूआति मुंहिंजे तख़लीक़ी पोरे जी उहा शाइरी सां थी ऐं शाइरी
पहिरियां त मूं जीअं अॻु में अर्ज़ु कयो त मुताले खां पोइ कीअं हादसो थियो इहो शाइर बणजण जो? सही, मुताले पढ़ण खां पोइ हिकु अहसासु पैदा थियो त जेको मां सोचां थो, जेको मुंहिंजे अंदर जो इज़हार आहे उनखे मां हाणे इज़हारियां, ऐं उन लाइ मूंखे उन वक़्तु माहौल अदबी तख़लीक़ुनि ॾांहुं आंदो, जंहिंजे करे मूं शुरूआति शाइरी सां कई। पर शाइरी सां जेका उहा शुरूआति हुई उहा हिकिड़ी कची शुरू बेमक़सद हुई। उन शुरूआति में का उहा सूंहं कोन हुई। मां सम्झंदो आहियां त मुंहिंजे उन शाइरीअ वारी सफ़र में जेका शाइरीअ में सूंहं बख़्शी उहा मुंहिंजी पहिरीं मोहबत बख़्शी। रोमांस, इश्क, मोहबत उहो यकीनन इंसान खे निखारे थो। मां इन ई पासे ॾे अचणु पियो चाहियो त छा तव्हां इश्क उस्ताद बुखारी जी मूंखे ॻाल्हि यादि आई। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो इंटरव्यू किथे पढ़ियो ऐं शायदि अली दोस्त आजिज़ हिकिड़ो किताबु उस्ताद बुखारी जे हवाले सां उस्ताद बुखारी जे वञण खां बाद में हुन तरतीब ॾिनो, हुन में उहो इंटरव्यू हुयो। त उस्ताद बुखारी खां हिकिड़े इंटरव्यू में पुछियो वियो त छा तव्हांखे को इश्क लॻो जंहिंजे करे तव्हां शाइर थियो, इश्क जे करे शाइर थियो? त हुन चयो त मूंखे को इश्क कोन लॻो, ईअं सिधी ॻाल्हि आहे, को इश्क न हो। बहरहाल मुंहिंजो झुंगारण सां इश्क हुयो, इन जे करे झुंगारण जे करे मां शाइर थी वियुसि ऐं सॼी ज़िंदगी आउं जेको लिखंदो रहियुसि उहो सॼो झुंगारींदो रहियुसि। त तव्हां शाइर त थियो पर उनखे जेका रंगीनी बख़्शी तव्हांजे उन इहा इश्क बख़्शी। बिल्कुलु। ऐं कासिम साईं पंहिंजे ज़िंदगीअ जा हिकिड़ा कड़ा सच थियनि था ऐं हिकिड़ा अहिड़ा राज़ वारा बि सच थियनि था जेके माण्हू हर हंधि जिथे किथे उहे इज़ारे नथो सघे, छो त समाजी सिस्टम अहिड़ो आहे। फ़र्ज़ु कयो मां हिन प्रोग्राम में इहो त इज़ारे सघे थो त इश्क थियो। हा, इश्क करणु त इज़ारे सघिजे थो, बाक़ी हाणे नालो खणणु ऐं उहो वाक़ियो ॿुधाइणु, इश्क जूं पेचीदगियूं जेके आहिनि उहे ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। उहे माण्हू इज़ारे, उन सां कुझु ज़िंदगियुनि जो लाॻापो थिए थो, उन्हनि जी ज़िंदगी जूं अहमियतूं थियनि थियूं। सो शुरूआति मुंहिंजे ज़िंदगी में पहिरें रोमांस, ऐं उहो ॾाढो रोमांस अजीब हुयो। ईअं सम्झां थो त पहिरियों रोमांस नंढपण जे कंहिं अमल जीअं हूंदो आहे, कचो ऐं बेसमझीअ वारो, ऐं उहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों रोमांस हो जंहिंमें कंहिं नौजवान छोकिरीअ पाण मूंसां मोहबत जो इज़हार कयो हो। ऐं मूंखे अॼु बि कैफ़ियत यादि आहे त जॾहिं हुनजो अंदाज़ बि ॾाढो सादो हुयो। अच्छा, हुन में तव्हांजो को अमल दख़ल न? मुंहिंजो अमल न हुयो, उन छोकिरीअ जो ई अमल हुयो ऐं उहो एॾो त सादो मासूमाणो हुनजो अंदाज़ हुयो जो हुन पहिरियों जुमिलो जॾहिं मूंखे चयो हुयो त तव्हांखे का छोकिरी तमामु घणो पसंदि करे थी, तव्हां सां बेपनाह मोहबत करे थी, तव्हांजो छा ख़्यालु आहे? त मूं सम्झो हो त हू कंहिंजो न्यापो खणी आई आहे, कंहिं ॿिए जे लाइ चई रही आहे। पर जॾहिं मूं हुनखे चयो त पहिरियां ख़बर त पए थो आहे छोकिरी केरु आहे, त हूअ खिली पई हुई ऐं हुन पोइ पंहिंजे नाले पंहिंजो इशारो पाण ॾांहुं करे चयो हुयो त मां ई तव्हां सां बेपनाह मोहबत कयां थी। त उन वक़्तु मुंहिंजो हिकिड़ो ॿाराणो जवाबु हो, मेच्योर कोन हुयुसि। तमामु बोल्ड सवाल हो, बोल्ड सवाल हो ऐं उन वक़्तु सवाल जो वरी बोल्ड जवाब बि हुयो। हा, पर उन वक़्तु ॼण इश्क जे लवाज़मात वारनि इन्हनि चकरनि खां मां बेवाक़ुफ़ अणवाक़ुफ़ हुउसि। सो मां हुनखे ॾाढो सादो जवाबु ॾिनो त इन छोकिरी खे घुरिजे त पंहिंजे दिमाग़ी इलाजु कराए। अच्छा। ऐं अहिड़े क़िस्म जो मूं वटि को बि ख़्यालु कोन्हे को। पर इहो ज़ाहिरी तौर ते जवाबु त न हुयो? ज़ाहिरी तौर ते न हुयो, पर उन महिल ॼण मां ॾिनल बि हुयुसि इश्क खां। अंदर में कुझु थींदो हूंदो, कुझु पोइ थियो। अच्छा। जॾहिं मूं हुन जा पोइ उन अमल खां पोइ हुन जा जेके इज़हार मूं ॾिठा, हुन जी मासूमियत ॾिठी ऐं कॾहिं कॾहिं मुंहिंजे साम्हूं परे खां लिकी ॿाहूं ऐं हाकार में पंहिंजो कंधु ईअं लोॾे ॼण उहो मूंखां लोॾाइणु चाहींदी हुजे, ऐं मुंहिंजी जेका केयर करणु लॻी उन घर जे अंदरि, त मां पोइ उन खां ॾाढो मुतासिर थियुसि। ऐं सचु इहो आहे त उहो मुंहिंजो पहिरियों प्यारु हो ऐं उन सां मुंहिंजी मोहबत थी वई। ऐं वॾो अलमियो ऐं एक्सीडेंटल रोमांस जो इहो हुयो त हू सिर्फ़ु 5-6 महीननि जे पीरियड जो उहो रोमांस हुयो। मूंखे ख़बर ई न रही त हू ऑलरेडी इंगेज हुई ऐं हुनजी पोइ शादी थी वई हुई। अच्छा। ऐं जॾहिं मां पंहिंजे किताब में बि हिन जो ज़िक्र कयो आहे त जॾहिं हुनजी शादी थी वई ऐं कुझु टाइम खां पोइ जॾहिं वरी हुन जा ॿार बि थिया त हिकिड़े दफ़े हुन पंहिंजे ॿारनि सां मुंहिंजो तारीफ़ करायो त हीउ तव्हांजो मामो आहे मुमताज़ लोहार। वॾे खां वॾो अलमियो जेको इश्क में थींदो आहे ऐं उहो तव्हां सां थियो ज़िंदगी साईं। वॾो सानियो हो, इहे लफ़्ज़ तोड़े जो कंहिं बि इश्क कंदड़ लाइ ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि, पर मां उते टहक ॾिना जीअं हाणे खिली रहियो आहियां। ऐं मां हुन खां चिताए ॾिठो हुयो त हुन कीअं पंहिंजे ॿारनि सां मुंहिंजो तारीफ़ ईअं हाणे मुमताज़ हिन उमिरि में त खिली सघे थो न इन ॻाल्हि ते। पर सच इहो आहे त हुन मूंखे निखारियो ऐं हुनजी बेपनाह मूंसां मोहबत हुई, मुंहिंजी केयर कयईं। उन जी मोहबत ऐं उन जे तालुक़ ई सच पुछो त मुंहिंजे अंदर जे तख़लीक़कार खे वधीक निखारियो। इहा हक़ीक़त आहे त जेको बि जंहिं माण्हूअ जे अंदर में तख़लीक़कार आहे उन माण्हूअ जे अंदर में उन तख़लीक़कार सां गॾु जेकॾहिं इश्क नाहे, ऐं उहो इश्क ज़रूरी न आहे कंहिं फ़र्द सां इश्क हुजे,
तव्हांजे फ़न सां बि इश्क़ु थी सघे थो, पंहिंजनि ॻाल्हियुनि, पंहिंजनि नज़रियनि, पंहिंजी हीअ समूरी फितरत जेका आहे उन्हनि सां बि इश्क़ु थी सघे थो। इश्क़ु हिकिड़ी कैफ़ियत आहे न, उहा जेकॾहिं तव्हांजे अंदरि में उहो तख़लीक़ारी ई उभरंदो कोन, उहो निकिरंदो ई कोन, उहो निखरंदो ई कोन। बिल्कुलु क़सम साईं, मूंखे वसीम सुमरे जो इंटरव्यू में हिकिड़ो चयल जुमिलो यादि थो अचे त हुन सान्या में हुनजो इंटरव्यू छपियो हो त हुन शाइरीअ जे हवाले सां इश्क़ जी ॻाल्हि कंदे चयो, हुन खां सुवालु पुछियो वियो त छा शाइरीअ लाइ इश्क़ु करणु ज़रूरी आहे? त वसीम सुमरे चयो त शाइरी लाइ इश्क़ु ज़रूरी आहे, पर ज़रूरी न आहे त उहो इश्क़ु कंहिं औरत सां कजे, कंहिं जिन्स सां, कंहिं सां, उहो इश्क़ु शाइरी सां बि थी सघे थो। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि एग्ज़ैक्टली मां बि कयां पियो त इश्क़ु आहे, इश्क़ जा घणा पासा आहिनि न। बिल्कुलु बिल्कुलु, इश्क़ जा घणा पासा ऐं हूअं बि हिकिड़ो चवणी नंढपण खां ॿुधंदा था अचूं त हिकु कामयाब जे पुठियां औरत जो हथु हूंदो आहे। ऐं मूं पंहिंजे ज़ाती ज़िंदगी जे तजुर्बनि मां बि ॾिठो आहे त वाक़ई हिकु कामयाब फ़र्द जे लाइ उन जे पुठियां औरत जो ताउन ऐं औरत जी वेझड़ाइप ऐं उन जी शफ़क़त ऐं मोहबत उहा वॾो हौसलो ॾिए थी, उन जूं राहूं ठाहे थी। ऐं मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजी महबूबा, ऐं महबूबा खे ईअं चवंसि महबूबाऊं, शायदि हिकु ॿ महबूबाऊं जिन मुंहिंजी ज़िंदगीअ में निखार आंदो। ऐं ॿियो मुंहिंजी अमड़, बाबा जी वफ़ात खां पोइ मुंहिंजी अमड़ रिलियूं सिबे, टोपियूं ठाहे, ट्रोपे जो कमु करे, उन ॾींहंनि में जेका मुंहिंजी परवरिश पालना ऐं मुंहिंजे ज़रूरतुनि जो ख़्यालु रखियो, सो मां ज़िंदगी जी का वॾी ख़िदमत कयां त उहा उनजे उन पोरे जे ॾाढो कुझु बि कोन्हे। छो त मूंखे अहसासु आहे त जंहिं घर में हिकु औरत घर खे हलाए अहिड़ी हाल में जॾहिं हुनजो को जवान वॾो पुटु कमाईंदड़ न हुजे, हुनजो मुड़ुसु हुनजे ज़िंदगीअ मां हलियो वञे, लाॾाणे थियण खां पोइ जुदाई थी वञे, त उहा औरत जेका पढ़ियल लिखियल कोन्हे, उन वटि ॿिया के सोर्स कोन्हनि, उहा हथ जे हुनर सां पंहिंजे घर खे हलाइण में कीअं पंहिंजो किरदारु अदा थी करे। उहे ओजागा अमड़ जा, ऐं घर में ॼणो त अमड़ बाबे जी जॻह ते रातियुनि जूं रातियूं जागे, ॼणो घर जी चौंक ॾिनी। सो उन दौर में इहा अमड़ जी शफ़क़त, मोहबत ऐं अमड़ जो मूं ॾांहुं तवजह, सो मां सम्झां थो त मुंहिंजे ज़िंदगीअ जे कामयाबियुनि में जिथे औरत हथु आहे त मुंहिंजे महबूबाउनि सां गॾु मुंहिंजी अमड़ जो बि वॾो हथु सभ खां पहिरियों। बेशक बेशक शाइर आहे मुमताज़ लोहार। हिकिड़ो नंढड़ो सुवालु जेको सभिनी शाइर दोस्तनि सां अक्सर मां कंदो आहियां जॾहिं मूं वटि हिते को महिमान हूंदो आहे शायदि, शाइरी तव्हांजी नज़र में छा शाइरी वाक़ई इल्हाम आहे या शौरी का कोशिशि आहे? शाइरी डिफाइन कंदो हिनखे? शाइरी हिकिड़ो वॾो इहो मौज़ू ऐं बहस रहियो आहे त इल्हाम आहे या शौरी कोशिशि आहे। असुल में माण्हूअ जे अंदरि, हर फ़र्द जे अंदरि पंहिंजे भोगनाउनि, कैफ़ियतुनि जो इज़हार मौजूदु हूंदो आहे, पर उनखे को दॻु ॾियण वारो न हूंदो आहे, को दॻु नज़र न ईंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं माण्हू मुख़्तलिफ़ फ़न जे इन्हनि शोबनि ॾांहुं, हिकिड़ो माण्हू इज़हार लाइ मुसवर थिए थो, अदाकार थिए थो, रागी थिए थो, शाइर थिए थो, कहाणीकार थिए थो, त असुल ॻाल्हि आहे त हीउ हिकिड़ो ड्रिघो बहस आहे जेको 2-3 मिंटनि में इनखे सुलझाए बि नथो सघिजे। पर हिकिड़ो फ़न आहे, उन फ़न जी सूंहं, ख़ूबसूरत ख़्याल, ख़ूबसूरत ॻाल्हियूं, ऐं हाणे तव्हां उनखे इल्हाम चओ, पर मां चवंदुसि इहा फ़र्द जी हिकिड़ी एप्रोच आहे सम्झ जी, उनखे इहे मां इल्हाम चवां त हिकु फ़र्दु आहे, उनजी सम्झ उन में इल्हाम थी लाहे ऐं हुन खां अहिड़ियूं सिटूं थी चवराए या लिखराए। त इल्हाम मुंहिंजे सेंस में, मुंहिंजी सोच मूजिबि ईअं आहे त वरी बि उहो फ़र्द जे शौर जी पैदावार आहे। जेकॾहिं हिते समूरा शाइरनि जी तमामु वॾी ड्रिघी कतार आहे, ऐं उन ड्रिघी कतार में सभु शाइर अहिड़ी शाइरी कोन था सर्जनि जेका हर दिलि जी तर्जुमानी करे, माण्हुनि जूं वाटूं सुलझाए। तंहिंजे करे हीउ हिकिड़ो फ़न आहे, ऐं इन फ़न में जेको इहो इल्हाम जंहिंखे तव्हां असां चऊं था, इन इल्हाम पुठियां उन फ़र्द जो मुतालियो, उन फ़र्द जी सम्झ, उन फ़र्द जो मैच्योर हुजणु, समाज सां कमिटमेंट वारो रवैयो हुजणु, इहे सभु शयूं पोइ उन में अहिड़ो इल्हाम लाहिनि थियूं, ऐं उहो इल्हाम उन जो शौर ई आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां ऐं असां जेकॾहिं गॾे हिकिड़ो शौर चऊं था, कंहिं दोस्त शाइर दोस्त आऊं जेकॾहिं नालो न खणां त उन इहो जवाबु ॾिनो त इहो जेको शौर आहे गॾियल इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो, उहो शौर ऐं प्लस में हिकिड़ी कैफ़ियत आहे, हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत आहे जेका जॾहिं तारी थिए थी जंहिंखे असां इल्हाम था चऊं, यानी उन्हनि ॿिन्ही शयुनि जो अमल दख़ल हिकु ई वक़्तु थिए थो, तॾहिं उहा शइ सही। इन इल्हाम खे जेकॾहिं डिफाइन कयूं न त तव्हां हिकिड़ा नाला ॾेई था वेहूं उन्हनि शयुनि खे डिफाइन करण लाइ, पर इन्हनि जी कैफ़ियत फील करायूं। फ़र्ज़ु कयो मां कॾहिं कॾहिं वेठो आहियां, को लकाउ ॾिसां थो, मुंहिंजे साम्हूं को वाक़ियो पेश अचे थो, या ख़ुदि मुंहिंजी का कैफ़ियत आहे, उन समूरनि कैफ़ियतुनि महिल उन अहसासनि जे डीप में जॾहिं वञा थो त का सिट,
का तख़लीक़ी अंदाज़ सां उहा शाइरीअ लाइ हुजे या नसुर लाइ हुजे, उहा ओचितो मुंहिंजे ज़हन ते हावी थी वञे ऐं मां पेन पनो खणी ॻोल्हींदो थो वठां ऐं उहो हिकिड़े लम्हे जी वाक़ई कैफ़ियत आहे। जेकॾहिं उहो लम्हो गुज़री थो वञे त वरी उहा सिट ज़हन मां बि ग़ाइबु थी वञे। तंहिंजे करे इनखे इल्हाम इन अंदाज़ सां चऊं था त वाक़ई हिकिड़ियूं कैफ़ियतूं आहिनि, उहे लम्हा आहिनि, उन लम्हनि महिल ई उहा सोच इल्हाम वारी सूरत में माण्हू जे ज़हन ते छांइजे थी ऐं माण्हूअ जे ज़िंदगीअ में असरअंदाज़ थिए थी। बहरहाल इन सॼी गुफ़्तगूअ मां मुख़्तलिफ़ दोस्तनि सां मां शाइर दोस्त कंदो रहियो आहियां, इहो सुवाल कंदो रहियो आहियां, त उन्हनि मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त इंसान जो सभ खां अॻु में शऊर जेको आहे उहो इन्वॉल्व आहे इन शइ में, ऐं उनखां पोइ हिकिड़ी कैफ़ियत आहे जेका हिकिड़े एक्स्ट्राऑर्डिनरी फ़र्द में थिए थी। ज़ाहिर आहे शाइर हिकिड़ो एक्स्ट्राऑर्डिनरी फ़र्द आहे। ॿियो इनखे जे भला हीअं जेकॾहिं डिफाइन कयूं, फ़र्ज़ु कयो त इनखे जेकॾहिं असां इल्हाम ॿिए अंदाज़ सां वठूं त पोइ चरे माण्हूअ ते बि इल्हाम नाज़िल थी सघे थो। हिकिड़े सादे माण्हू वटि हिकिड़ो फाटल कपिड़नि वारो मस्तु मलंग, उन ते बि इल्हाम नाज़िल थिए, उहो बि शाइरी कंदो अचे, उहो गुनगुनाए। पर तव्हां ॾिसो था त शाइरी तव्हां हिकिड़ी सिट त पढ़ी था वञो, पर जॾहिं को बाज़ोक माण्हू पढ़ियो लिखियो माण्हू शाइर तव्हांजे साम्हूं नक़ाद वेठो आहे त हू तव्हांजे उन सिट खे उरूज़ जे रोशनीअ में तके तोरे थो ऐं उन जा फ़नी पासा ॾिसे थो। ऐं जॾहिं तव्हां उहा सिट लिखो था त तव्हां शऊरी तौर ते उनखे कंहिं उरूज़ ते रखो था, माना उन पुठियां तव्हांजो शऊर जो तमामु वॾो हथु आहे, तमामु वॾी इन्वॉल्वमेंट आहे। तंहिंजे करे शऊर खां सवाइ इहो इल्हाम बि तव्हां वटि नथो लही सघे। दैट्स राइट। मुमताज़, अॼोके दौर वक़्तु थोरो आहे, अॻियां हिकिड़ी ब्रेक आहे। नौजवान जेके लिखनि पिया हिन वक़्तु ॾींहं में ख़ासि तौर ते उन हवाले सां, शाइरी जे हवाले सां ॻाल्हि पई, उन मां तव्हां केतिरो मुतमइन आहियो उन्हनि नौजवाननि मां? ताज़ो हींअर सिंधी अदबी संगत लाड़काणे शाख जी गॾिजाणी मां बि उथी तव्हां वटि पहुतुमि त हिकिड़ो माहौल आहे जंहिंमें टच में आहियूं, ॾिसूं था पिया दोस्त जेके लिखनि था, त मुंहिंजो हिकिड़ो मैसेज बि आहे, माण्हूअ वटि इज़हार लाइ ॻाल्हि आहे पर उन ॻाल्हि कीअं करणु घुरिजे, इहो हिकिड़ो फ़न आहे। तंहिंजे करे लिखंदड़ दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू शाइरीअ ॾांहुं वाबस्ता आहिनि या नसुर ॾांहुं वाबस्ता आहिनि, भरपूर तख़लीक़ लाइ, भरपूर इज़हार लाइ उन्हनि खे मुतालियो ऐं उन जे फ़नी घुरिजुनि ॾांहुं तवजह ॾियणी पवंदी, उन्हनि खे पढ़णो पवंदो, सीनियर सुठनि शाइरनि जी शाइरीअ खे पढ़णो पवंदो, सम्झणो पवंदो, तशबीह छा थींदी आहे, शाइर घुरिजूं छा थींदियूं आहिनि, उन्हनि खे तमामु घणी ज़रूरत आहे महिनत करण जी। पर अलमियो इहो आहे त हिकिड़ा सुठा शाइर हिकिड़े थोरे तइदाद ताईं त ॾाढा ज़बरदस्त आहिनि, बाक़ी जेके आहे न तकड़ी शोहरत वठण वारा, तकिड़ो लिखणु, तकिड़ो छपजणु, यानी जीअं फेसबुक खां वठी ॿियूं शयूं आहिनि, मैगज़ीन, यकीन पुछो त किथे किथे उहे उन्हनि जूं तकलीफ़ूं पढ़ी खिली बि पवंदा आहियूं ऐं ॾुख बि थींदो आहे। शुरू में त छपजण जो वॾो मसलो हूंदो, तमामु वॾो मसलो न आहे, पाण छपे छॾियो उन शइ। हाणे तव्हां पाण पब्लिशर आहियो, पाण एडिटर आहियो, पाण तख़लीक़कार आहियो, पाण रीडर आहियो ऐं पाण ई उन जी तबलीग कंदड़ बि आहियो। हाणे सभु शयूं तव्हांजे हथ में आहिनि। पर रिल्के खां कंहिं नौजवान शाइर ख़त लिखी पुछियो हुयो त लिखण लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, त मूंखे रिल्के जो उहो जवाबु यादि आहे, मां दोस्तनि सां शेयर कंदो आहियां त जॾहिं बि कुझु लिखो, पहिरियां पाण पंहिंजी तख़लीक़ खे पढ़ी पाण खां सुवालु पुछो, तव्हां ही न लिखो हा त छा थिए हा, न लिखो हा त छा थिए, हीअ मयारी आहे। पहिरियों सुवालु सिर्फ़ु इहो त न लिखो हा त छा थिए हा। जेकॾहिं तव्हांखे अंदर मां ईमानदारी सां इहो जवाबु थो मिले त मां न लिखां त मरी वञा, हीअ कैफ़ियत मूंखे मारे विझे हा, इहो अहिड़ो इज़हार हो जेको मूं चाहियो पिए त हर हाल में मां इनखे इज़हारियां, पोइ पाण खां ॿियो सुवालु पुछो त हीअ तव्हांजी तख़लीक़ भला अॻु में इन खां सवाइ कंहिं बि माण्हूअ ईअं इज़हारियो आहे, इहा ॻाल्हि साॻी कंहिं ॿिए माण्हूअ कई आहे, पोइ पाण खां ईमानदारी खां जवाबु वठो। जेकॾहिं तव्हांखे जवाबु मिले थो त वाक़ई अहिड़ी ॻाल्हि त ॿिए बि कई आहे, हीअ त साॻियो हुनजो वर्जाव आहे, त ॿियो अथर उनखे तव्हां रखे छॾियो, तव्हांजी तख़लीक़ आहे। जॾहिं तव्हां उनखे ॿिए ताईं शेयर करणु था चाहियो, आम करणु था चाहियो, त पोइ पाण खां वरी टियों सुवालु इहो पुछो त तव्हांजी हीअ तख़लीक़ पढ़ण खां पोइ पढ़ंदड़ ते कहिड़ो असरु छॾींदी। जेकॾहिं तव्हां सम्झो था त पढ़ंदड़ उन जे ज़हन में हिकिड़ी आंध मांध पैदा थींदी, उनखे हीअ तख़लीक़ का दॻु ॾींदी, को आसरो, का आस ॾींदी, को उत्साह ॾींदी, पोइ तव्हांखे बेशक उहा छपराइणु घुरिजे, आम करणु घुरिजे। हिकिड़ो ॿियो सुवालु त हिन वक़्तु जेके शाइर दोस्त लिखनि पिया, भरपूर लिखनि पिया, कहिड़ा दोस्त आहिनि? चंद नाला मां ॿुधाईंदो, ईअं त घणा दोस्त हूंदा, ऐं केतिरा दोस्त ॿुधाईंदा ई न आहिनि बिल्कुलु, त असां कंहिंजा नाला वठी कुझु दोस्त जेकॾहिं रहिजी वेंदा त थी सघे थो त उन्हनि वटि उहो नाराज़गी वारो अंसर पैदा थिए, पर पोइ बि ॻाल्हि करणी पवंदी। बिल्कुलु ईअं कहिड़ा नुमाइंदा शाइर आहिनि हिन दौर जा? सिंधी ॿोलीअ खे हिन वक़्तु हिकिड़ा उहे शाइर जेके हिन दुनिया मां हींअर लाॾाणो करे चुका आहिनि, पर हुननि जूं तख़लीक़ूं, हुननि जो पोरियो किताबनि जी सूरत में उहो अॼु बि असांजे लाइ साम्हूं आहे, रहनुमा आहे। सिंध खे मां चवंदो आहियां त नसुर जी भेट में शाइर तमामु घणा बि मिलिया आहिनि ऐं ॾाढा सुठा बि मिलिया आहिनि। हिकु माज़ीअ जी वेझड़ाइप में असांखां जेके शाइर विछड़ी बि विया आहिनि,
सो उन नई टही वारे में जीअं हसंदर्स ॾाढो सिंधी शाइरी सगारो नालो अॼु हुनजे गैर मौजूदगी में जॾहिं असां हुनजी शाइरीअ खे ॾाढो मुनफ़रद हुन वटि अहसासनि जे इज़हार जी का इनफ़रादियत आहे उनजो पंहिंजो असलूब आहे पंहिंजूं तशबीहूं आहिनि ऐं सच पुछो त उहे तव्हांखे रोज़ानी ज़िंदगीअ में आम शयुनि मां उन जूं खयल तशबीहूं मिलंदियूं जेके तव्हांखे हैरान कंदियूं त हीअ कंहिं अॻ में छुहियूं न आहिनि। एॾी नवाण वारो बख़्शण महिराणवी आहे असां वटि लाड़काने जे अंदरि सईद मेमून ॾाढो ख़ूबसूरत भलोड़ शाइर ताज़ो असांखां विछड़ी वियो आहे अयाज़ जानी ॾाढो ज़बरदस्त सगारो शाइर असां वटि मौजूदु आहे। असांजे तर में सोलंगी आहे रहमत पीरज़ादो आहे बख़्शल बागी आहे वसीम सूमरो आहे असां वटि इक़बाल आहे अमर इक़बाल आहे खैरपुर में वेठो आहे इन खां इक़बाल चनो आहे ज़ात जो पर अमर इक़बाल हुनजो अदबी नालो आहे अमर इक़बाल पर इक़बाल रिंद आहे असां वटि असां रूबीना अबड़ो हिते लाड़काणे में आहे ॾाढी ज़बरदस्त सगारी शाइर आहे औरतुनि जी निमांदा शाइर आहे। इन सां गॾु हिकिड़ा सीनियर टही में जीअं अयाज़ गुल वारा आदल सुमेरे वारा आहिनि हिकिड़ो तमामु वॾो अंगु आहे पर मूंखे सच पुछो हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी चॉइस थिए थी मौज़ू जे एतबार खां ऐं लफ़्ज़नि जो डिक्शन ऐं उनजी पंहिंजी हिकिड़ी इनफ़रादियत जेका शाइरीअ में रहे थी। सो सच पुछो त अयाज़ गुल सईद मेमून जवाद जाफ़री हुबदार सोलंगी रहमत पीरज़ादो रूबीना अबड़ो बख़्शल बागी वसीम सूमरो इहे ॾाढा मुंहिंजे दौर जा जंहिं मां पाण ॾिसां थो पियो मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ॿुधां थो पियो हींअर सिंध जा ॾाढा नुमाइंदा ऐं तमामु पढ़िया लिखिया मेचूअर शाइर हिन में कोई शक न आहे उन्हनि वटि पंहिंजो डिक्शन आहे पंहिंजो डिक्शन हर माण्हू वटि पंहिंजो डिक्शन आहे ऐं हर माण्हू वटि पंहिंजो डिक्शन हुजण जे करे हुननि पंहिंजा उहे माण्हू पैदा कया आहिनि पोयां उन्हनि खे पढ़ण वारा जेके आहिनि नौजवान शाइर जेके लिखनि बि था ऐं पाण पढ़नि बि था उन्हनि खे लिखनि बि था उन्हनि जे डिक्शन में लिखणु शुरू कयो आहे उन्हनि जे डिक्शन मां लॻे थो त हुननि कंहिंखे फॉलो कयो आहे। बिल्कुलु इहा हिकिड़ी कामयाबी हूंदी आहे। कहाणी जे हवाले सां जेकॾहिं ज़िक्र कयूं छो त तव्हांजो कहाणियुनि जो हिकिड़ो मजमूओ बि अची चुको आहे उन हवाले सां जेकॾहिं ज़िक्र कयूं त सिंधी कहाणी जेका आहे हिन वक़्तु जेका लिखिजे पई छा ओतिरी लिखिजे पई जेतिरी लिखजणु घुरिजे ऐं उन मयार जी लिखिजे पई? जी साईं कासम साहिबु कहाणीअ ॾांहुं मुंहिंजी जेका शुरूआति थी ऐं शाइरी खां पोइ शुरूआति में पढ़णु शाइरी हुजे पर उनजे पढ़ण जो जेको हल्को दाइरो ऐं टेस्ट हूंदी आहे अहिड़ो कुझु न हूंदी आहे जॻह ते फ़लसफ़ो पढ़ंदो आहे नसुर जा समूरा मौज़ू पढ़ंदो आहे सफ़रनामा बिल्कुलु पढ़ाईअ जे हवाले खां हू सियासत फ़लसफ़ो सोशालॉजी ऐं नावेल सफ़रनामा इहे सभु शयूं पढ़े थो। कहाणियूं जॾहिं मूं पढ़ियूं ऐं उन दौर में मूं अमर जलील खां शुरूआति कई पढ़ण जी कहाणी सिंधी पहिरीं जेका मूं पढ़ी अमर जलील जी पढ़ी ऐं हुनजी कहाणी तारीख़ जो कफ़न उन में पहिरीं कहाणी जेका पढ़ी कहाणी इन ई टाइटल सां हुनजो किताब इन ई टाइटल सां उहो किताब बि हुयो त सच पुछो त पहिरियों भेरो जॾहिं नसुर में मूं कहाणी पढ़ी त उन मूंखे ॾाढो मुतासिर कयो ऐं ॾाढो तासुर छॾियईं। हिकदमि मूं अमर जलील जा उन दौर में जेके बि किताब मिलनि पिया मूं सभु जो सभु वरिता ऐं उन्हनि खे मूं पढ़ियो। पढ़ण खां पोइ अमर जलील जो असलूब हुनजो अंदाज़ हुनजा मौज़ू हुनजा किरदार ऐं हुनजो इज़हार ऐं हुनजो क्लाइमेक्स कहाणियुनि जो उन मूंखे एॾो मुतासिर कयो जो मूं पाण पंहिंजे अंदर में वेही इहो महसूसु कयो त मां बि जेको पंहिंजे कैफ़ियतुनि जो इज़हार शाइरी में करे रहियो हुउसि कहाणी उनजो ॾाढो वसी प्लेटफॉर्म आहे मां कहाणीअ में पंहिंजे उन समूरनि कैफ़ियतुनि खे ॾाढो सुठे नमूने पेश करे सघां थो। शाइरीअ में कुझु पाबंदियूं हुयूं रदीफ़ काफ़े खां वठी उरूज़ खां वठी कुझु शयूं मुंहिंजे इज़हार खे उहे पेश न पियूं करे सघनि जीअं मूं महसूसु पई कयो। पोइ कहाणी मूं महसूसु कई त कहाणी में ॾाढो वॾो माहौल आहे वॾो तानो पेटो आहे जंहिंमें मां पंहिंजो घणो इज़हारे सघां थो पाण। ऐं पोइ ईअं अली बाबा खे पढ़ियोसीं नजम अब्बासी खे पढ़ियोसीं तारक आलम अबड़ो खे पढ़ियोसीं साईं अख़लाक़ अंसारी खे पढ़ियोसीं। इन कहाणी खे मुसलसल पढ़ण खां पोइ मुंहिंजी इहे ख़्वाहिश थी त मां पंहिंजे इन अहसासनि खे जेको अॻे शाइरी में भेटींदो हुउसि या पेश कंदो हुउसि वसीले माण्हुनि ताईं पहुचायां। ऐं पोइ उन्हनि ॾींहंनि में मूं कहाणी लिखी इबरत मैगज़िन जो बाज़ाब्ता पढ़ंदड़ हुउसि उन्हनि ॾींहंनि में उहे पंहिंजूं कहाणियूं इबरत मैगज़िन ॾांहुं मोकिलियूं ऐं मूंखे ॾाढो बहितरु लॻो त कहाणीअ जो शोबो ई ॼण त मां मुंहिंजे लाइ तय कयो त मुंहिंजे लाइ अॻिते हली मुंहिंजे लाइ सुञाणप जो सबबु बणिबो। हीउ 90 खां पोइ जो दौरु आहे 90 91 92 वारो दौरु आहे। उन खां पोइ मूं जॾहिं कहाणी पढ़ी त पोइ मूं कहाणी लिखणु बि शुरू कई। 95 96 खां पोइ मुंहिंजूं कहाणियूं छपजण बि लॻियूं मुख़्तलिफ़ रिसालनि में अख़बारुनि में बि। ऐं पोइ ईअं कहाणीअ बाज़ाब्ता मुसलसल लिखणु ऐं सिंध अदबी संगत जे प्रोग्रामनि मीटिंगुनि में वेही उते सीनियर दोस्तनि खां शहर खां ॿाहिरि
कहाणीअ जे लाइ जेका पाण ॾांहुं इस्लाही राय ॾिठमि उन्हनि ॼण महसूसु करे लिखणु घुरिजे। मूंखे ज़रूरत हुई कहाणीअ में इस्लाह जी, पर लिखणु मूंखे कहाणी घुरिजे। दोस्तनि अहिड़ो हौसलो ॾिनो। नवाब शाह में उन दौर में ज़राब हैदर मुंहिंजो अचु वञु उते घणी थींदी हुई, सिंध जो ॾाढो सुठो कहाणीकार आहे, ऐं मुराद कुरैशी उहो उन दौर में उते नवाब शाह रहंदो हुयो। उन्हनि सां मुंहिंजी जॾहिं दुआ सलाम थी ऐं उन्हनि जे गाननि में मूं कहाणी पढ़ियूं, हुननि मुंहिंजो हौसलो वधायो। उनखां पोइ वरी लाॻाईतो नवाब शाह वास्तो अचु वञु थी त मुनवर सिराज सिंध जो ॾाढो ज़बरदस्त कहाणीकार, नई टही जो नावल निगार, उन जे सोहबत में रही उनखां जेका फीडबैक मिली। ऐं पोइ वरी लाड़काणे में जॾहिं हिते मूंखे सभ खां पहिरियां साईं अख़लाक़ अंसारी जी शफ़क़त मोहबत ऐं विझड़ाइप मिली। बुज़ुर्ग तमामु सीनियर असांजो ज़बरदस्त सिंध जो नसर कहाणीकार आहे, पर साईंअ जी हिकिड़ी शफ़क़त ऐं मोहबत दोस्ताणो तालुक़ु अहिड़ो रहियो जो हुन कॾहिं बि असांखे फील न करायो, न उमिरि जो फ़र्क़ु न अदबी हैसियत जो फ़र्क़ु। उन जी शफ़क़त में सच पुछो त मां बार बार इज़हार ईंदो आहियां, ख़ुदि साईं खे साम्हूं चवंदो आहियां त साईं तव्हां कहाणी जी शोबे में ॼण मुंहिंजा उस्ताद आहियो। मां तव्हां खां मुतासिर आहियां ऐं तव्हांजे लिखणनि पढ़ण खां पोइ मूं पंहिंजी कहाणीअ में का तब्दीली ॾिठी आहे ऐं मां कहाणी लिखणु लॻो आहियां। सो जीअं शाइरी में बख़्शल बाग़ी मूं ते सुठो असरु रखियो, उन जी इस्लाह ऐं उन जी सलाह ॼण उहो मुंहिंजो उस्ताद जी हैसियत में रखे पियो। ईअं कहाणी में साईं अख़लाक़ अंसारी खां मूं तमामु घणो सिखियो। ईअं जेकॾहिं अॻिते हली मां तव्हां खां सुवालु पुछां ऐं उन जो जवाबु हुजे त इहा वाक़ई हक़ीक़त बि आहे त अॼु जा जेके नुमाइंदा कहाणीकार आहिनि मौजूदा सिंध जा, उन्हनि में इहो वॾो नालो आहे अख़लाक़ साईं ताज़ो। साईं अख़लाक़ साहिब जी सारंगा में जेका मूं कहाणी पढ़ी त मूं हिकदमि साईं सां फ़ोन ते राब्तो कयो ऐं मूं साईं खे राय ॾिनी त साईं हिन वक़्तु हिन महिल सिंध जे अंदरि सिंधी कहाणीअ में मुसलसल लिखंदड़, बहितरीनु लिखंदड़ ऐं पंहिंजे लिखणनि में बैनुल अक़वामी मयार जो फ़लसफ़ो ॾींदड़ असांजी सिंध में तव्हां हिकिड़ा ई कहाणीकार आहियो। किताब आयो आहे मुश्तमिल हुनजो नोटबुक जेको आहे मां अकेलो अवाक, बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत नसर आहे। बिल्कुलु साईं जो उॾो ई नावल जेको उन वक़्तु असां नसीराबाद में हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो पब्लिकेशन जो, साईं जो उॾो ई नावल बि उतां नसीराबाद जे असां दोस्तनि गॾिजी छपरायो हुयो। त साईं अख़लाक़ अंसारी हाणे साईं जे हमअसरनि में हिन वक़्तु के अहिड़ा कहाणीकार आहिनि जेके लिखणु छॾे विया आहिनि, हिकिड़ो गैप अची वियो आहे, उहे लिखनि कोन था। साईं उन पंहिंजे हमअसरनि में वाहिद हिकिड़ो ज़बरदस्त कहाणीकार आहे जेको रुगो लिखे कोन थो, पढ़े थो, जूनियरनि खे पढ़े थो, उन्हनि सां गॾु रहे थो, उन्हनि ते इलाही राय रखे थो ऐं उन्हनि ॾे तवजह ॾिए थो ऐं उनजो हौसलो वधाए थो। इहा साईंअ जी हिकिड़ी ख़ूबी आहे जंहिंजे करे मां सम्झां थो सिंध में अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा कहाणी लिखंदड़ हूंदा जेके साईंअ जी अहिड़ी शफ़क़त हेठि रही लिखी रहिया आहिनि। मुख़्तसिर कहाणी हूंदा लिखिजे पई तमामु घणी, तव्हां छा चवंदव? हाणे हिकिड़ा ट्रेंड ते मुतारफ़ थी रहिया आहिनि, जीअं शाइरी में हिकिड़ा तजुर्बा थिया आहिनि, नसर में बि तजुर्बा थिया आहिनि, उर्दू में बि थियो। मुबशर ज़ैदी कहाणियूं लिखियूं, 100 लफ़्ज़नि जूं कहाणी, 100 लफ़्ज़नि जूं हिकु सिट जी कहाणी बि असां वटि हाणे अॼुकल्ह लिखिजी रही आहे। हाणे असुलु मसइलो इहो आहे त हिकिड़ा तजुर्बा माण्हू कंदो आहे, पर उन तजुर्बनि खे लाॻीतो क़ाइमु करणु, राइज करणु, उनखे हलाईंदो रहणु, उहो अॻिते हली उन्हनि खे सुञाणप ईअं ॾींदो जंहिं कंहिं दौर में शाइरीअ में नज़म, आज़ादु नज़म खे का हैसियत कोन हुई, माण्हू उन्हनि ते इख़्तिलाफ़ रखिया, माण्हू उन्हनि जी मुखालफ़त कई, पर मुसलसल उन सिन्फ़ सां लॻाव उनखे निभाईंदड़ आज़ादु नज़म ऐं नसरी नज़म खे पोइ वञी मञता हिलाल कांव सम्झियो वियो ऐं चयो वियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ईअं ई हिन वक़्तु कहाणी जे अंदरि जेके अहिड़ा तजुर्बा थियनि था, मुख़्तसर कहाणी 100 लफ़्ज़नि जी या हिकु सिट वारी, हिन वक़्तु इन्हनि ते कुझु इख़्तिलाफ़ तज़ाद ज़रूरु आहिनि, किताब बि अची विया आहिनि, पर जॾहिं मुसलसल लगातार हिन ते कमु थींदो ऐं उहा कहाणी भली हिकु सिट जी हुजे, 100 लफ़्ज़नि जी हुजे, जेकॾहिं हुन में को मक़सदु हूंदो, को मैसेज हूंदो, क्लाइमेक्स में का हक़ीक़त हूंदी, त यकीनन लगातार उन ते लिखण सां सुभाणे इहा हूअं बि मौजूदा ज़िंदगी जेका आहे उहा इख़्तिसार ॾे त वञे थी न। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मुख़्तसिर फिल्मूं बि ठहनि पियूं, नंढियूं शार्ट फिल्म्स। इंडिया उन ते कमु कयो आहे त जेके मुख़्तसिर अफ़साना आहिनि उन्हनि ते 10-15 मिंटनि जूं नंढनि अफ़साननि ते 20 मिंट अधु कलाक जे अंदरि हिकिड़ी मुकमिल हिकिड़ी असां कहाणी आहे ऐं उहा फिल्म आहे। बिल्कुलु ईअं। हाणे हींअर बि यकीन कयो त कॾहिं कॾहिं असां तव्हां घणे वक़्त खां वठी पढ़ंदड़, शौक़ु रखंदड़ पढ़ण मुताले जो, उहे बि कॾहिं कॾहिं को किताब खणूं था जेकॾहिं हुन में को तवील अफ़सानो आहे त कॾहिं कॾहिं असां बि इहो सोचूं था त हे भला पोइ पढ़ंदासीं वानकाई में, हाली ॻोल्हे को मुख़्तसिर अफ़सानो पढ़ी था वठूं, पोइ इहो चई वठंदा आहियूं त हाणे दोस्तोस्की जो दौरु न आहे। यकीनन सिंध जे अंदरि अहिड़नि तवील अफ़साननि खे हाणे माण्हू ॼणो त उथलाए शार्ट ऐं मुख़्तसिर अफ़साना ॻोल्हे थो।
ॻोल्हे थो उन्हनि ते अंदरि बि नो डाउट तमामु वॾो फन आहे जेकॾहिं दोस्तोवस्की जी ॻाल्हि त मां ईअं ई करे वियुसि हिकिड़ी मज़ाक में पर जेकॾहिं दोस्तोवस्की खे पढ़िजे थो त उन वटि जेका ग्रिप आहे उहा त पंहिंजी जाइ ऐं मुंहिंजी नज़र में क़ासिम साईं तवील अफ़सानो तमामु घणी महिनत तलब आहे उहो तमामु ॾुखियो आहे मूं वेझड़ में मदद अली सिंधी रखणी थी पए मदद अली सिंधी जा मूं अफ़साना पढ़िया मां हैरान थी साईं खे फ़ोन कई मां चयो साईं मां सम्झी नथो सघां त एॾो फ़न तव्हां एॾी पुख़्तगीअ सां एॾे तवील अफ़साने खे एॾो गिरफ़्त में पंहिंजी में रखियो आहे उन सां निभाउ कयो आहे इहो ॾाढो ॾुखियो फ़न आहे सो वाक़ई तवील अफ़सानो लिखणु तमामु ॾुखियो अमल आहे इहो ई ॼण त नावलेट ऐं नाविल जहिड़ो अमल आहे जेको महिनत थो घुरे ॾाढी हिकिड़ो सुवाल नंढड़ो ज़हन में उभरे थो जेको करणु ज़रूरी थो सम्झां हिन वक़्तु उहो इहो त तव्हां लिखो था शाइरी बि लिखो था ऐं नसर बि लिखण जे लाइ को नज़रियो ज़रूरी आहे साईं तमामु अहम सुवाल तव्हां कयो आहे मुंहिंजो ई सोच मूजिबि जॾहिं असां लिखूं था त उन लिखण जो हिकिड़ो मक़सदु हुजे थो असां चाहियूं था त समाज हीअं हुजणु घुरिजे या असां ॾिसूं था त समाज में जेको हीउ थी रहियो आहे इन मसइलनि जो हल हिन ॻाल्हि में आहे ईअं सोचणु ऐं उन्हनि खे एडॉप्ट करणु ऐं तख़लीक़ में ॾियण जे लाइ कंहिं बि हिकु नज़रिए जी तव्हांखे ज़रूरत पवे थी तव्हां उन्हनि मसइलनि जा हल कहिड़े नज़रिए तहत चाहियो था समाजी मसइला आहिनि रिलीजन जी जज़्बात इंतिहा पसंदी आहे या अहिड़ो असांजे तहज़ीब ऐं सकाफ़त में कुझु अहिड़ा रवैया रहिया आहिनि जेके जिन तां कॾहिं हथु खणणो पवंदो आहे किन खे वरी अञा एडॉप्ट करिणो पवंदो आहे सो मां सम्झां थो त शाइरी हुजे या नसर मजमूई तौर ते अदब लाइ हिकु नज़रियो तमामु घणो ज़रूरी आहे उहो उनजो रूह आहे उन नज़रे तहत ई जॾहिं तव्हां मसइलनि जा हल पंहिंजे तख़लीक़ुनि में ॾींदव त उहे समाज लाइ काराइता हूंदा ऐं माण्हुनि जी ज़िंदगी में तब्दीलियूं आणींदा त इन करे नज़रे खां सवाइ का बि तख़लीक़ उहा सुठो मॉडल ऐं मुजस्मो त आहे पर जीअरो जाॻंदो माण्हू नथो थिए चई सघिजे थो त गैर जानबदार को बि न हूंदो आहे अहिड़ी तरह बिल्कुलु कोई बि जानबदार त नथो रही सघे न जानबदार सिर्फ़ु जानवर हूंदो आहे इंसान कॾहिं बि गैर जानबदार नथो थी सघे उनखे जानबदार थियणो पवंदो आहे शाइर आहियो ऐं शाइर खां शाइरी न ॿुधिजे या बेवाजिबी थींदी शाइरी में कुझु ॿुधायो बिल्कुलु मां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो गीत थो ॿुधायां गीत आहे जेको तव्हांखे मां चाहियां थो त तरन्नुम में ई ॿुधायां जी जी अच्छा जॾहिं थधिड़ी घुले हवा गल तुंहिंजा छुहने वाला तूं मूंखे यादि कजां ओ सांवरी तूं मूंखे यादि कजां ओ सांवरी जॾहिं बि तोखे जी साजन सिक लॻे ऐं हा अगरि तोखे मुंहिंजी छिक थिए कढी एल्बम मंझां फोटू रखे साम्हूं पई ॾिसजां तूं मूंखे यादि कजां ओ सांवरी तूं मूंखे यादि कजां ओ सांवरी जॾहिं बि तोखे हिॾकी हर हर तंग करे ऐं हा अगरि हिते वेही काउं लवें बीही घर जे कहीं कुंड खां खणी अखिड़ियूं ॾिसी चंड ॾांहुं तूं मूंखे यादि कजां ओ सांवरी तूं मूंखे यादि कजां ओ सांवरी तमामु ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॿियूं बि ॻाए ॿुधाए सघो था असांखे बिल्कुलु क़ासिम साईं पर एतिरो हुन सांवरी जे हवाले सां ॿुधायांव त जंहिं सांवरीअ ते इहा मुंहिंजी तख़लीक़ कई अॼु उहा मुंहिंजे बचनि जी अमड़ लॻी पई आहे हा उहा सांवरी मुंहिंजे घर में मुंहिंजे जीवन में ऐं मुंहिंजे हिन कामयाबियुनि पुठियां उनजी बेअंदाज़ मोहबत अॼु शामिल आहे ऐं ॿी शाइरी जेका मूंखे तमामु घणी पसंदि ईंदी रहंदी आहे वक़्तु वक़्तु दोस्तनि में ॿुधाईंदो आहियां उन में तव्हांखे शेख एआज़ जो हिकिड़ो ही ख़्यालु आहे जेको रहमत अली मीराली ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻायो आहे रूह खे फल जियां वकोड़ियो थी
जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल जियां वकोड़ियो थी चूड़ियूं चंड जियां टुटियूं आहिनि बाह खे तेरो मरोड़ियो थी जी असांजी उछात जोड़ियो थी रूह खे वल। वॾी महिरबानी तव्हांजी मुमताज़, तव्हां असांखे कंपनी ॾिनी। समय तव्हांजी महिरबानी कासिम साईं। ऐं ॾाढो अॼु मज़ो आयो। यकीन पुछो त तव्हांजो मिठड़ो आवाज़ त हूअं असां ॿुधंदा था रहूं, पर अॼु हिन ख़ूबसूरत वहक में तव्हां सां ईअं कचहरी ऐं ॿुधंदड़नि जो बि थोराइतो आहियां जो उन्हनि पंहिंजूं घड़ियूं सीड़ा आहे असांजी कचहरी ॿुधी आहे। तव्हांजी सचल FM जी बि महिरबानी। वॾी महिरबानी। समय ॾिनी ते असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। सुभाणे इंशाल्लाह ॿिए टाइम ते तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह भाई। सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी ऐं मौज भरियो महिरान अव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क। खयूं तो जो मिठा तिखाता करे ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो। Karachi, Hyderabad, Nawabshah, Larkana, Jacobabad, Dadu, Mirpur Khas, Chitral, Shikarpur, San, Mirchi, Nashir Firoz, Darduaya, Quetta, Bali, largest FM network in Pakistan. Hot 105.